केर मूंखे अॾे सिंध पई थी सॾे। अवल नामल्हा जो ॾींदड़ ॾेह सारे ॾेई न पचारे मिड़नी आ महिरबान घणो। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो परह सैयद आहे ऐं अवां सभिनी खे सलाम सिंध में भली कार चऊं था ऐं मूंसां गॾु मौजूदु आहिनि। हाँ तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी बि तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी चुको आहियां। सुबुह जो प्रोग्राम आहे मारूड़ा सांगीड़ा झांगीड़ा जिते जिते आहिनि असांखे के ॾिसनि पिया के न पिया ॾिसी सघनि छो त उन्हनि जा घर घाट रही चुका आहिनि। उहे टीवीअ खां परे थी विया आहिनि, ख़बरुनि खां परे थी विया आहिनि। रुॻो इहा ख़बर पवे थी उन्हनि खे जॾहिं को माण्हू उन्हनि जी वावर करण जे लाइ उते पहुचे थो पोइ ख़बर पए थी त हीअ इमदाद ॾियणु आयो आहे, हीअ असांजी वावर करणु आयो आहे। सभिनी खे पंहिंजे पंहिंजे हिसे जो किरदारु अदा करणु घुरिजे। हर को पंहिंजे हिसे जो किरदारु अदा करे बि थो, असीं बि कयूं पिया। ऐं तमामु घणी सराही महसूसु थिए थी त जेकी असांजा दोस्त इन ॾिस में जिन पंहिंजनि कुलनि ते बार खयो या जिन ज़िमेदारियूं खणण जी माना हामी भरी हुई उहे प्रॉपर तरीक़े सां सचाईअ सां ज़िमेदारियूं निभाइनि था। कल्ह बि मूं ॾिठो पए त सोशल मीडिया ते तव्हां बि ॾिठो पए त शाहनवाज़ शरगुट्स थियो, गाज़ी ॻोठ थियो, मारूड़ा ॻोठ थियो, उते जेकी कैंप में रहियल जेकी बोर मुतासिर आहिनि उन्हनि जी सार संभाल अहिड़े तरीक़े सां लथी वई जो उन्हनि खे साफ़ सुथरो रखण जे लाइ उन्हनि जे वारनि जी कल्ह कटिंग कराई वई। उन्हनि जे मतिलबु ॿारनि जा नह कटराया विया, वार कटराया विया, वरी उन्हनि खे वेझारियो सेंझारियो वियो। ऐं कल्ह ईअं बि थियो पए त कल्ह मुतासिर कैंप में टियों ॾींहुं हिकिड़ी न्याणी जाई, कल्ह हिकिड़ो मतिलबु शहज़ादो, हिकिड़ो गुलड़ो, हिकिड़ो ॿारु छोकिरो विॼायो। सो इन हवाले सां बि तमामु घणियूं अपडेट्स जेके आहिनि सोशल मीडिया ते अची रहियूं हुयूं। मां सोचे रहियोसि उन वेल त इन ॿार खे इहा ख़बर ई न आहे त कहिड़े ॾुखियुनि कैफ़ियतुनि में ॾुखियुनि हालतुनि में हुनजी अमड़ पंहिंजो घर छॾे कंहिं मुतासिर कैंप में तरसी आहे ऐं अॻिते हली वॾो थींदो त इन जी ख़बर न आहे छा रखियो अथऊं। पर ॻाल्हि इहा आहे त जॾहिं वॾो थींदो त हिकिड़ी यादगिरी हिनखे इहा बि हूंदी त आउं किथे ॼाओ हुयुसि, कैंप हूंदी हुई, ॿोॾि आयल हुई ऐं उन बरसाती पाणीअ असांखे तमामु घणो निहोड़े छॾियो हुयो। असांजा वालिदेन असांजा पेरेंट्स कंहिं कराची जे स्कूल में उन्हनि खे यादि ॾियारणो पवंदो, हुनखे अंदाज़ो न हूंदो, हू त नंढड़ो ॿार आहे, हुनखे ख़बर बि न हूंदी त हुन सां छा थी रहियो आहे या हुनजे घर वारनि सां कहिड़ो वेदन थियो आहे। हुनखे यादि ॾियारणो पवंदो ऐं हुनखे इहा ॻाल्हि सम्झाइणी पवंदी त जेकॾहिं अहिड़ियूं मुश्किलातूं अचनि, अहिड़ियूं जॾहिं ॻाल्हियूं अचनि त उन सां कीअं असांखे विढ़णो आहे, उन सां कीअं असांखे मतिलबु हिकिड़ो डटी बीहणो आहे। छो जो असां वटि इहे शयूं लास्ट 10 years थियूं हुयूं ऐं वरी हाणे थी वियूं आहिनि। माना असां वटि उहा शइ इम्प्रूव न पई थिए, स्टिल का बि इम्प्रूवमेंट कोन आई आहे। तव्हां इहा ॻाल्हि कई ऐं मूं जॾहिं स्टार्टिंग वरिती त मूं अल्लाहु अकबर जो विर्द कयो हो, उहो उन लाइ कयो हो छो जो जॾहिं असीं माण्हुनि खे ॾिसूं था, उन्हनि जी कैफ़ियतुनि खे ॾिसूं था, सोशल मीडिया खे ॾिसूं था त यकीन करियो जेका दिलि आहे न उहा अजीब कैफ़ियत में अची वञे थी। एग्ज़ैक्टली मूं हिकिड़ी वीडियो ॾिठी पई अॼु फेसबुक ते, सुबुह साण ई मुंहिंजी फेसबुक खोलियो, मूं हिकिड़ी वीडियो ॾिठी त हिकिड़ी ॾाढी सफ़ा झूनी औरत हुई, सफ़ा रुनी पे, सुॾका भरे रुनी पे। उन चयो पे फेसबुक ते जहिड़ो असांखे चई, मूंखे चई, सभिनी खे चई, सभिनी ॾांहुं उनजी दांह हुई। कंहिं इंटरव्यू पे वरितो हुन में चई त आउं हर दर ते वई आहियां मानी जो पुछण लाइ त मूंखे मानी मिले, मूंखे मानी मिले, पर किथां खां बि मानी न मिली। ऐं जहिड़े तरीक़े सां हू रोई रही हुई, द वे ही वॉज क्राइंग जस्ट ब्रोक माई हार्ट। माना मुंहिंजी यकीन करियो मुंहिंजो दिलि टुटी वियो जॾहिं मूं हुनखे ॾिठो। हुन कैफ़ियत में हू मुसलसिल सुॾका भरे रही, मुसलसिल इहा चई रही हुई त हर दर तां मूंखे ईअं कढियो वियो आहे, मूंखे किथां खां बि मानी न आहे मिली। हालांकि मूंखे यादि आहे जॾहिं नंढड़ी हूंदी हुअसि, ॻोठनि जी साइड इहा शइ घणी थी थिए। हिते कराची मां जॾहिं आई आहियां त उहा शइ घटि आहे न, ॻोठनि में इहा शइ घणी शइ थी थी। ऐं जॾहिं नंढड़ी हूंदी हुअसि त उहो छा थींदो हुअसि, हाणे घर में ईंदी हुई हिकिड़ी माई, हिकिड़ी न 2 भाइयूं ईंदियूं जेके ख़ैरात जूं मानी रोज़ खणी ईंदियूं हुयूं। 8 थींदा हुआ, 7 थींदा हुआ, चाउंठ ते वेंदियूं हुयूं अची करे, पोइ ॾाढी चवंदी हुई त हाणे मानी खणी अच, हे मानी वठण आयूं आहिनि। पोइ असां मानी खणी हुननि खे ॾींदा हुआसीं। त मतिलबु उहो कॉन्सेप्ट, उहे शयूं केॾांहुं वयूं आहिनि। ख़ैर त अञा ताईं के माण्हू कढंदा आहिनि। ॾिसो मस्जिद जो हिसो अलॻि कढंदा आहिनि, ग़रीब जेकी मुतासिर हूंदा आहिनि उन्हनि जो हिसो अलॻि कढंदा आहिनि। फ़क़ीर गुरबे इहो सिनेरियो इलाही घटि थो नज़र अचे। हाणे त अहिड़ो माहौल आहे न हाणे शहरनि में बि पाड़े वारे खे ख़बर ई न हूंदी आहे त मुंहिंजे भरिसां केरु रहे, नालो तक न आहे ख़बर। पर असां जेको ॿारनि जी पैदाइश जी ॻाल्हि कईसीं, इन ॻाल्हि में इहा ॻाल्हि एड कंदा हलूं त जेकी बि मुतासिर कैंपुनि में तरसियल आहिनि उन्हनि खे सहूलियतूं फ़राहम करण जे लाइ उते जोधा जवां ख़ासि तौर ते क्रेडिट ऐं इरफ़ान आलमानी साहिब खे ॾींदुसि
टीवी जी मार्फत बि ॾाढो असांजो सुठो दोस्त बि आहे ऐं सुठो कमु बि करे रहियो आहे। मतिलबु कल्ह इहे जेके डिलीवरी जो जेका प्रोसेस हुया उहे प्रॉपर सही तरीक़े सां एम्बुलेंस खां वठी अस्पताल ताईं सुठे तरीक़े सां निभाया विया। माना मूंखे नथो लॻे त उन माउ खे का अहिड़ी शिकायत हूंदी त आउं कंहिं ॿोॾि मुतासिर कैंप में हुयुसि तंहिंजे करे मूंसां इहो हाल थियो या मुंहिंजी सार संभाल अहिड़े तरीक़े सां लधी वई। हुनखे लॻो हूंदो त आउं पंहिंजे ॻोठ में आहियां ऐं पंहिंजनि मिटनि माइटनि में पंहिंजनि अज़ीज़नि में आहियां। डिलीवरीज़ जॾहिं थींदियूं आहिनि डिलीवरीज़ जॾहिं थींदियूं आहिनि त पोइ या त माना उन माईअ जी या उन छोकिरीअ जी उन न्याणीअ जी माउ खे घुरायो वेंदो आहे या वरी ससु हुनजी केयर कंदी आहे। पर हिते खोड़ सारियूं मायूं हुनजी केयर करे रहियूं आहिनि। माना ॿोॾि मुतासिर जेको कैंप आहे उते खोड़ सारियूं मायूं मतलब मज़बूत थी आहे, हिक ॿिए सां गॾु रहनि थियूं, हिक ॿिए जे ॾुखनि जी ख़बर पई आहे। ऐं उन खां अलावा हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि एड कंदी जंहिंजो तव्हां नालो वरितो मे बी उन जी का पोस्ट हुई या जंहिं स्कूल में अव्हां विया हुआ उते हू पढ़ाइनि बि पिया मुंहिंजे ख़्याल सां। कॉम्पिटिशन कनि पिया, को कॉम्पिटिशन में ॿारनि जेको आहे उहो पोइम्स पढ़िया आहिनि ऐं उन्हनि खे गिफ्ट ॾियण लाइ उन्हनि खे चयूं त असां गिफ्ट तॾहिं ॾींदासीं तव्हांखे जॾहिं तव्हांखे कुझु न कुझु अचे थो, तव्हांखे कुझु न कुझु हिते पेश करिणो आहे। पोइ माना सभु ॿार जेके हुआ न तमामु घणा एक्साइटेड हुआ ऐं सभिनी ॿारनि पंहिंजे तरह सां जंहिंखे जेको कुझु आयो पे, कंहिंखे पोइम पे आयूं त कंहिंखे कुझु पे आयो, कंहिंखे डांस पे आई, कंहिंखे कंहिंजे नकल करण पे आई, त जंहिंखे जेको कुझु आयो पे उन्हनि कयो पे उन्हनि खे गिफ्ट पे मिलियो। मूंखे शइ ॾाढी वणी त इहे क्रिएटिविटी हुजणु खपे। इन ॻाल्हि सां गॾु क्रिएटिविटी जी ॻाल्हि तव्हां कई त क्रिएशन हिकिड़ी ॿी बि थी आहे, उहा इहा थी आहे त असांजा जेके आर्टिस्ट साथी आहिनि उहे रोज़ जी बुनियाद ते वञनि पिया। पोइ कॾहिं केरु थो वञे कॾहिं केरु थो वञे, मतिलबु उन्हनि खे विंदराइण जे लाइ पंहिंजी भरपूर कोशिशि कनि था। लेकिन असां ज़िक्र कयूं असद ख़ान कुरैशी साहिब जो त उहो मुतासिर कैंपुनि में रोज़ वञे थो। अक्सर माना जेकॾहिं ॾिसूं था सोशल मीडिया ते त गाज़ी ॻोठ खां वठी शरगोठ मारूड़ा मौसमियात ते जेका कैंप लॻल आहे त उहे सभु वञनि था ऐं उते वञी करे मारूड़नि सां ॾुख सूर उन्हनि जा ॿुधनि था। हिकिड़ी आथत वरी ॻाल्हि हूंदी आहे, तव्हां भले कुझु न ॾियो न, जॾहिं तव्हां उते वञो था पहुचो था। असांजा खोड़ सारा दोस्त आहिनि जेकी उते पहुचनि था, जेकी तमामु घणो सुठो कमु कनि पिया। उन में मज़र सेठार आहे, असांजो साथी आमिर शाह आहे, राजा मेमुण आहे, शाइक आहे, सभु जेकी बि दोस्त आहिनि सभिनी जा नाम वठूं था जेकी मूंखे यादि आहिनि। सो उहे सभई दोस्त पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां कल्ह त हैदराबाद में बि जेके कैंपूं लॻियूं आहिनि उते बि असांजो ज़ुएब चांडियो आहे, उते जानी आहे, उते दुआ मेमुण साहिबु आहे, खोड़ सारा जेकी बि आहिनि पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां उहे उनखे एंटरटेन करण जी कोशिशि में रुधल आहिनि। आउं ॾाढो मतिलबु ख़ुशि थियो आहियां त इन्हनि मारूड़नि जे मुख ते मुर्कूं आणण जे लाइ कोशिशूं थियनि पियूं। इसरा लगारी साहिबु ॾाढो सुठो कमु करे पियो हैदराबाद में, इहा ॾाढी ज़बरदस्त आहे। उनजी हवा वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन आहे हिकिड़ी, उन ऑर्गेनाइज़ेशन जी मार्फत तमामु सुठो कमु करे पियो। ऐं मूं ॾिठो पिए त कल्ह सुहिणी पारस बि हिन ॾिस में मोबाइल खयूं जिते किथे बीठी हुई ऐं सभिनी खे ॿुधाए रही हुई त हिते हिते कहिड़ियूं अपडेट्स आहिनि, कैंपुनि में कहिड़ी सूरत आहे। मतिलबु आर्टिस्ट पंहिंजो किरदारु अदा कनि। इहा हुजणु खपे शइ। ऐं तव्हां जेकॾहिं आर्टिस्ट जी ॻाल्हि कई त उन ॾिस में तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदी आहे। हैदराबाद जी ॻाल्हि आहे, उते डिफरेंटली एबल हिकिड़ो सेंटर आहे त उन में जेके डिफरेंटली एबल माण्हू आहिनि, हालांकि दे ऑल आर डिफरेंटली एबल, पर उहे पाण बि वञी करे कैंप्स में व्हील चेयर्स ते, मतिलबु उन्हनि जी जेके शयूं आहिनि उन्हनि सभिनी ते वञी करे के व्हील चेयर ते आहिनि, के ॻाल्हाए नथा सघनि, के ॾिसी नथा सघनि, के ॿुधी नथा सघनि, उहे सभु उते वञनि पिया। मतिलबु हिकिड़ो चवंदा आहिनि त पाण त उन्हनि खे महरूम सम्झूं था न। अच्छा ॾिसो न हिते हुकूमत खे छॾे करे पाण ॾिसूं था त सभु पंहिंजो पाण हिक ॿिए खे आथतूं ॾियण में मसरूफ़ आहिनि। मुनवर शाह साहिबु आहे दादू में ॾाढो सुठो कमु करे पियो। हैदराबाद में वरी कैंप आहे असांजे रागी सुरीले रागी वकार मलाह जी कैंप लॻल आहे, उते कल्ह मामा लालू बि वियो आहे। मामा लालू बि उते पंहिंजो पार्टिसिपेट कयो आहे, उते कैंप ते वेही करे माइक ते सभिनी खे पंहिंजा चर्चा ॿुधाया अथई। मतिलबु ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, सुठो सवण आहे त जेकी असांजा रोअंदड़ माण्हू आहिनि उन्हनि जा नेण खिली पिया आहिनि। हूअं बि आर्टिस्ट सां प्यार कंदा आहिनि, हुननि कॾहिं इहो बि न सोचियो हूंदो मुंहिंजे ख़्याल में ही माना उन्हनि जे लाइ हिकिड़ी गैर मामूली सरगर्मी हूंदी त अचानक असद ख़ान कुरैशी असांजे कैंप में ईंदो, अचानक मामा लालू ईंदो, अचानक असां हुनखे रूबरू ॾिसंदासीं। छो उन्हनि सां इहो हूंदो आहे, इन्हनि सां मिलण जी तड़प हूंदी आहे, उन्हनि सां मिली कीअं सघिजे थो, कॾहिं असां मिलंदासीं। हर कंहिंजे वस में उहो मिलण नाहे हूंदो, उन्हनि पहुचण, उन्हनि सां ॻाल्हाइण, उहा शइ वस में नाहे हूंदी। छो लाज़मी ॻाल्हि आहे कराची में किथे इस्लामाबाद किन लाहौर अलॻि अलॻि एरियाज़ में रहंदा आहिनि, ॻोठ जा माण्हू हिते स्पेशली करे अचनि था, पर उन्हनि जी चवंदा आहिनि हिकिड़ो वस आहे और इहा ॻाल्हि नाहे हूंदी। पर इहा ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे, तूं जॾहिं आया आहिनि आर्टिस्ट पाण उन्हनि सां मिलण विया आहिनि, उन्हनि जी ख़ुशनसीबी बि हिकिड़ी सही चई सघूं था। अॼु असां सोचियोसीं त असद ख़ान कुरैशी साहिब खे गुज़ारिश कयूं त तव्हां कैंपुनि में जेको विया आहियो, छा तव्हां सीनरियो ॾिठो आहे, माहौल तव्हां कहिड़ो ॾिठो आहे ऐं पंहिंजूं फीलिंग्स बि असां सां शेयर कयो ऐं ॿोॾि मुतासिरनि खे जीअं तव्हां महसूसु कयो आहे, जीअं उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि उहे ॻाल्हियूं अची टीवी ते असांखे ॿुधायो त थोरी देरि में उहो बि असांखे जॉइन कंदो। ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त सुबुह सुबुह सां असांजो इहो साथी अदाकार उथे थो
ऐं सभिनी खे वञी करे पंहिंजो दर्शन कराए थो ऐं उन्हनि जे ॾुखनि जो दर्शन करे मोटे थो। हा बिल्कुलु। ऐं ॿियो हिकिड़ी ॿी ॻाल्हि मूं जेका नोट कई आहे उन्हनि में त ॾाढा हम्बल आहिनि। मतिलबु ऑलवेज़ जीअं पाण जो हिकिड़ो चवंदा आहिनि एक्टिंग में हिननि जो हिकिड़ो लेवल आहे, हुन खां अलावा एतिरो अरसो थी वियो अथनि पर ईअं लॻंदो न आहे, महसूसु न आहे थींदो। मतिलबु ईअं ई हम्बल तरीक़े सां सभिनी सां मिलणु, ॾाढो ख़ुशी सां मिलणु ऐं सभिनी खे ईअं इक्वली सम्झणु, ईअं न आहे हूंदो जीअं माण्हू हेठि मथे करे छपर छांव वारो किरदारु अदा करे। बिल्कुलु, हिन में को शक न आहे। रोज़ानी डीजल अख़बार असीं पढ़ंदा आहियूं ऐं अॼु पढ़ंदासीं। अख़बार पढ़ण सां मूंखे सची ॻाल्हि आहे त हिन भेरे वधीक ॼाण अख़बार ॾिनी आहे, छो त हर इलाइक़े जी ख़बर हिन में रिपोर्ट थियल हूंदी आहे। जंहिं बि इलाइक़े में तव्हां रहियल आहियो, तरसियल आहियो, त उन इलाइक़े जो रिपोर्टर हिन अख़बार में तव्हांजा ॾुख सूर रिपोर्ट करे थो। हीअ जेकी 2 पेज मुंहिंजे हथ में आहिनि न, मतिलबु हूअं त 4 सिफ़ा थींदा, अॻु अंदरियों एडिटोरियल पेज बि आहे हिन जो। 4 सिफ़नि ते रुॻो बोर मुतासिरनि जूं ख़बरूं आहिनि, बरसाति जूं ख़बरूं आहिनि, ॿी का बि ख़बर न आहे। अंदरि एडिटोरियल बि अहिड़े क़िस्म जा आहिनि ऐं एडिटोरियल जेको अख़बार तरफ़ां जेको छपियो वियो आहे उनजो उनवान आहे त आज़माइश जो वक़्तु ख़तमु न थियो आहे अञा। इन खां सवाइ गुलाम रसूल चांडे साहिब जो कॉलम आहे त ॿुॾंदड़ सिंधूं तब्दीली ॾांहुं तेज़ विखूं ऐं मदद कयो तमाशो न कयो। रियाज़ अबड़े साहिब जो कॉलम आहे। ॿिया बि खोड़ सारा कॉलम्स आहिनि। अॼु हिन अख़बार खे रोज़ जीअं डॉक्टर अब्दुल करीम राजपर साहिब छपाए पधिरो कयो आहे, चीफ एडिटर डॉक्टर अब्दुल करीम राजपर साहिब आहे। ऐं हिन खां सवाइ तव्हांखे ॿुधायां स्टार्ट आयूं थो वठां, उहो पिरह कंदी आहे पर मां तव्हांखे शोबिज़ जी हिकु ॿ ख़बर ॿुधाईंदुसि, हुन खां पिरह खां तव्हां ख़बरूं ॿुधंदव। सो शाहरुख ख़ान जी प्रोडक्शन हाउस पारां गोविंदा जी फिल्म जो रीमेक जो ऐलान थियो आहे। ऐं हिन खां सवाइ सुनील शेट्टी जी धीअ आथिया ऐं क्रिकेटर KL राहुल जल्द शादी कंदा। सो क्रिकेटर सां सुनील शेट्टी जी धीअ शादी करे रही आहे। KL राहुल ऐं आथिया जी शादी हिन साल जी आख़िर जनवरी आहे। अच्छा, कल्ह क्रिकेट जे हवाले सां हिकिड़ी वरी ॾाढी माना ख़बर गर्दिश कई पए त श्रीलंका जेको आहे सो खटे ऐं भारत खे माना एशिया जे कप खां आउट करे छॾियो। सो सभई दोस्त रखनि पिया, पोस्टूं रखनि पिया त असां पंहिंजे जेको आहे साथी मुल्क जे ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं। सो हिकिड़े दोस्त ॾाढो सुठो हिकिड़ो कैप्शन ॾिनो। ऐं कॾहिं कॾहिं उहे कैप्शन्स पढ़ी करे उनजो मज़ो वठंदो आहियां ऐं दिलि छुहंदड़ ॻाल्हि बि हूंदी आहे। उन चयो त कॾहिं कॾहिं इहो ई मुल्क असांखे बाराए वेंदो आहे, पोइ उनजी ख़ुशीअ में बि शरीक थींदा कयो। सो बहरहाल हीअ त फनी ॻाल्हियूं आहिनि। सो क्रिकेट खेॾण हार ऐं जीत उहा क़िस्मत जी ॻाल्हि हूंदी आहे, हिनखे दिलि ते न वठिजे, हिकिड़ो गेम हूंदो आहे। रांदि आहे, रांदि खे रांदि करे वठिजे त उहा वधीक बहितर ॻाल्हि हूंदी आहे। ऐं अॼु अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान जी मैच आहे। अफ़गानिस्तान वारी टीम बि मज़बूत मूंखे नज़र ईंदी आहे। पाकिस्तान त हूअं ई असांजी दिलि वठां टीम आहे। पाकिस्तान खटे वेंदो त पोइ ज़फ़र ॾिसकाणी चए थो त पोइ माना भारत घर त हलियो वियो मुंहिंजे ख़्याल में। उहो त घर हलियो वियो न राति। पाकिस्तान खटींदो त पोइ वेंदो। वधीक क्रिकेट जो शौक़ीन इहो आहे, मां हिन जूं ॻाल्हियूं ॿुधी करे तव्हांखे ॿुधाईंदो। मूंखे त क्रिकेट रांदीगरनि जी ख़बर न हूंदी आहे, पर क्रिकेट जा शौक़ीन जेके आहिनि उहे मथे फिरिया हूंदा अथव। उहे माना क्रिकेट जे करे कुझु बि करे सघनि। अचानक जॾहिं छको लॻंदो आहे रड़ियूं थी वेंदियूं आहिनि। बाबा जेकॾहिं हाराए वेंदो आहे हिकु असांजो मुल्क ख़ासि तौर ते पोइ इहे TV बनी छॾींदा, रिमोट हथ में हूंदो रिमोट बनी छॾींदा, मोबाइल बनी छॾींदा, पाण खे वाड़े छॾींदा। मूंखे यादि आहे मां न्यूज़ पढ़ंदो हुउसि तॾहिं असांजी हिकिड़ी साथी माना न्यूज़ एंकर हुई त वर्ल्ड कप हुयो तॾहिं पाकिस्तान हाराए वियो त हुन पाण खे कमरे में बंदि करे छॾियो। पोइ हुनजे घर वारनि फ़ोनियूं कयूं, छा कयूं, निकिरे कोन थी। माना एॾा एक्साइटेड हूंदा आहिनि पंहिंजे मुल्क जे लाइ माण्हू। सो बहरहाल थियणु खपे, ईअं एक्साइटेड हुजणु बि खपे। तव्हां कुझु ख़बरूं पढ़ो त पोइ ब्रेक ते वञूं पाण। जी बिल्कुलु। जेकॾहिं अव्हांखे ॿुधाईंदी हलां, अव्हांजे हथ में डेली जीजल न आहे मौजूदु, तव्हां dailyjeejal.com ते वञी करे वेबसाइट ते पढ़ी सघो था। हुन खां अव्हांखे ॾींहुं ॿुधाईंदी हलां त ॼरबा जो ॾींहुं आहे 7 सेप्टेम्बर आहे 2022 ऐं 10 सफ़र आहे। ऐं जेकॾहिं हिकिड़ी ख़बर ॿुधायूं था, वधीक नथा ॿुधायूं छो ब्रेक जो टाइम आहे। ऐं पहिरीं ख़बर जी तरफ़ जेकॾहिं आउं वञा त सिंध में बरसातुनि ऐं ॿोॾि दौरान 1500 अरबनि जो नुक़सानु थियो। पराओ सूबाई ऐं वफ़ाक़ी हुकूमत जे वस जी ॻाल्हि नाहे, वॾो वज़ीर चई रहियो आहे। जी सही। सो हाणे पाण वठूं था हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक। मोटी ईंदासीं त मौज़ूद महिमान असां सां गॾु हूंदा। ऐं हिकिड़ो सिंध जो नाले वारो अदाकार असद खान कुरैशी साहिबु हूंदो। सिंध जो नाले वारो प्रोफेसर मुहक़िक़ अदीब डॉक्टर शेर मेराणी बि असांजो महिमान हूंदो। इन खां सवाइ हिकिड़ो ॿियो साथी बि आहे, राग रंग बि थींदो। गॾु रहिजो, टेलीफोन बि तव्हां कंदव ऐं पंहिंजे इलाइक़े जी सूरत हाल ॿुधाईंदव। ऐं असां तव्हांखे वरी बि चऊं था तव्हां गॾु थियो, छो त सिंध पई थी सॾे। केरु मूंखे अॾे सिंध पई थी सॾे। रूह आ रोग में विया सभई सोग में, रूह आ रोग में विया सभई सोग में, पाड़ो पंहिंजो छॾे सिंध पई थी सॾे। केरु मूंखे अॾे मारू वियासे लॾे सिंध पई थी सॾे। काल माउ वई मरी
अॼु पधर ते वरी ॿारड़ो थो ॿुॾे सिंधु पई थी सॾे सिंधु पई थी सॾे सो सिंधु पई थी सॾे वरी तव्हांखे भलीकार चऊं था सॾ में सॾु तव्हां बि वरनाईंदव असां बि ख़िदमतुनि में मसरूफ़ आहियूं पंहिंजो हिसो ॻणिजो ऐं जिते बि तव्हांखे पंहिंजे वेझो को जेकॾहिं अहिड़ो माण्हू मिले थो जेको सतायल आहे ॾुखायल आहे बुखायल आहे पंहिंजो शहर जंहिंजो छॾियल आहे पंहिंजो ॻोठु जेको छॾे आयो आहे ऐं तव्हांजी भिक में अची रहियो आहे तव्हांजे पासे में अची रहियो आहे तव्हांखे चई नथो सघे कॾहिं कॾहिं अखियूं ॻाल्हाए वठंदियूं आहिनि चहिरो बखी पवंदो आहे माण्हू उनखे ॾिसी सम्झी वेंदो आहे त हीउ हिन वक़्तु सतायल आहे हिन वक़्तु मुंझियल आहे ॾुखियल आहे उनजी हेल्प ज़रूरु कजो ॾुखियो वक़्तु कंहिं ते बि अची सघे थो तव्हां जेकॾहिं हिन वक़्तु सरहंदीअ वारा आहियो अलाह जो शुक्र अदा कयो तव्हांजे घर में तव्हांखे हर शइ आराम सां मिले थी चैन में आहियो सुकून में आहियो सुकून फिटल आहे मुंहिंजे मारूड़नि जो सुकून फिटल आहे मुंहिंजे सांगेड़नि जो कीहूं आहिनि कूकूं आहिनि दाहूं आहिनि सदाऊं आहिनि राशन जी तमामु घणी किल्लत अञा बि आहे सो जंहिंखे जेतिरो थी सघे राशन ॾियो ऐं आउं त अॼु पोस्टूं ॾिसी रहियो हुउसि त मुख़्तलिफ़ दोस्तनि इहो बि रखियो पए त खोड़ सारा अहिड़ा दोस्त बि आहिनि जेकी कैंपुनि में तरसण खां लवाए या इनकार करे पंहिंजनि मिटनि माइटनि वटि वञी तरसिया आहिनि हाणे मिट माइट उन्हनि जा अफ़ोर्ड नथा करे सघनि छो त इलाही माण्हू अची फैमिली उन्हनि जी उते अची रही आहे त मिट माइट पाण परेशान थी विया आहिनि त इन्हनि खे कीअं असीं मतिलबु अॻिते यको जेका ज़िंदगी आहे उन्हनि जी उन्हनि खे कीअं सेट कयूं सो उन्हनि खे बि राशन जी तमामु घणी ज़रूरत आहे उन्हनि जी बि हेल्प कयो सो अॼु मोज़ महिमान जेकी पहुतल आहिनि इन मौज़ू ते बि ॻाल्हाईंदासीं असां वटि छा थिए पियो छा न पियो थिए इन हवाले सां ऐं कीअं रिलीफ मिले पियो शाइर अदीब पंहिंजो कीअं किरदारु अदा कनि था अदाकार कीअं पंहिंजो हिसो ॻंढनि था या जेकी NGOs आहिनि जेकी कैंप्स क़ाइमु कयूं वेठा आहिनि उन्हनि जो कहिड़ो किरदारु आहे इन मजमूई सूरत हाल खे पाण फोकस कंदासीं मोज़ महिमान पहुची चुका आहिनि ऐं गुज़ारिश कयां थो पिरिया सईद खे त उन्हनि जो तारीफ़ कराए जी बिल्कुलु इरशाद तव्हां सही चई रहिया आहियो असांजो जेको पूरो महवर आहे उहो इन ते ई हूंदो छो छा छाजे लाइ छो थियो इहो सभु कुझु ऐं हाणे अगरि जेकॾहिं थी वियो आहे त उनखे असां कीअं ख़तमु करे सघूं था ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह त असां सही वेठल आहियूं अलाह जो शुक्र आहे असां वटि मतिलबु हर शइ आहे जी तव्हां चयो त सहूलियतुनि में पर उहा सुकून जी ॻाल्हि यकीन करियो सुकून न आहे कंहिंखे बि सुकून न आहे जेके शऊर आहिनि उनखे सुकून न आहे मतिलबु मुसलसिल जॾहिं बि असां फेसबुक खोलियूं था या का बि एप्लीकेशन आहे सोशल एप्लीकेशन आहे उनखे असां खोलियूं था यकीन करियो अंदरि जेको आहे न उहो सफ़ा नथी ॿुधाए सघां कैफ़ियत नथी ॿुधाए सघां पंहिंजी जंहिं टाइम ते खोलियो केरु न केरु रोए पियो कंहिं न कंहिंजी दाह आहे को न को सॾे पियो त बराए महिरबानी उन्हनि सभिनी जी मदद करियो सिर्फ़ु ही टाइम न आहे पाण वटि रखण जो ऐं लिकाए करे सामाननि खे ज़ंग पइजी वेंदो सामान ख़राबु थी वेंदा या तव्हां जेकॾहिं उन्हनि खे ॾींदा त मुंहिंजे ख़्याल सां तव्हां वटि इहा शइ वधंदी छो त सिंध पई थी सॾे केरु मूंखे ॾे बिल्कुलु सही था जी मोज़िज़ महिमाननि जी तरफ़ वञूं था जेके पहिरियां महिमान असां सां गॾु प्रोग्राम में मौजूदु आहिनि पहिरीं त हुनजो नालो ॿुधाईंदी हलां अव्हांखे उहे कंहिं बि तारुफ़ जा मुहताज न आहिनि जॾहिं नालो ॿुधाए छॾंदसि त पूरी प्रोफाइल अव्हांजी ज़हनुनि में अची वेंदी त उहे केरु आहिनि डॉक्टर शेर मिराणी साहिबु अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था पाण सिंध जा अदीब आहिनि शाइर आहिनि ऐं उनखां अलावा चई सघूं था त लतीफ़ शनास आहिनि ऐं रिसर्चर आहिनि ऐं इन्हनि नौजवान आहिनि ऐं नौजवानी में उन्हनि जेका रिसर्च कई आहे उन्हनि खे कंहिं बि बीट नाहे करे सघियो को बि टकर नाहे ॾेई सघियो स्टिल उन्हनि जा जेके बि कमु थियल आहिनि ऐं उनखां अलावा अव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त जेकॾहिं चई सघां त पाण ॾाढा सुठा माण्हू बि आहिनि मतिलबु हिकिड़ा हूंदा आहिनि जंहिंमें ईगो हुजे नखरो हुजे उन बिल्कुलु बि न आहे जॾहिं बि उन्हनि खे ॻाल्हायो हमेशह ॾाढो प्यार मोहबत शफ़क़त सां जवाबु ॾिनो आहे उन्हनि ऐं उनखां अलावा जेके प्रोग्राम में असांजा ॿिया महिमान मौजूदु आहिनि उहे अव्हां सभिनी जे स्क्रीन जे आॾो हर मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में ड्रामनि में वग़ैरह तव्हांखे नज़र ईंदा हूंदा फिल्म्स में नज़र ईंदा हूंदा अव्हां उन्हनि खे सम्झी विया हूंदा उन्हनि जो असां इंट्रोडक्शन में बि इंट्रोडक्शन ॾिनो हो उहा शख़्सियत मतिलबु सिनेमा जे दौर खां वठी तव्हां उनखे सुञाणींदा आहियो पोइ वरी PTV जो दौरु हिकिड़ो पोइ वरी सिंध TV जो दौरु या मुख़्तलिफ़ सिंधी चैनल्स जो जेको दौरु आहे उन में पाण तमामु घणो हिसो वरितो अथऊं ऐं आउं चवां थो त उन शख़्सियत खे जंहिं बि प्रोजेक्ट में रखिजे थो त प्रोजेक्ट जी कामयाबी ज़मानत ॼण पहिरियों ई मिली वञे थी त इहो प्रोजेक्ट ॾाढो हलंदो ॾाढो सुठो ऐं कामयाबु ईंदो उन माण्हू खे तमामु घणो प्यारु मिलियो आहे मोहबत मिली आहे स्टेज ते कॾहिं कॾहिं आउं ईंदो आहियां त उन माण्हूअ खे जॾहिं सॾु थींदो आहे त स्टेज जे हेठां जेकी असांजा परस्तार बीठा हूंदा आहिनि उहे हुकरूं कंदा आहिनि उहे माना बाक़ाइदा ॿुधाईंदा आहिनि महसूसु कराईंदा आहिनि त इहो माण्हू जेको स्टेज ते हाणे चढ़ियो आहे इहो असांजे दिलि वटि आहे असां हुनखे तमामु घणो चाहींदा आहियूं जिते बि ईंदो आहे मेला में अची वेंदा आहिनि ऐं माण्हू अलाए काॾां अची वेंदा आहिनि उनजे माना जीअं पोपट मिड़ंदा आहिनि गुलनि ते उहो हिकिड़ो गुल आहे ऐं उन ते पोपट मिड़ी पवंदा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं
कॾहिं कॾहिं असां सां मिलंदो आहे कचहरी कंदो आहे त उनजी जेका नसीहत हूंदी आहे ॻाल्हि हूंदी आहे उहा ॻाल्हि बि असांखे को सबक़ु ॾेई वेंदी आहे सनीहो ॾेई वेंदी आहे ऐं अॼुकल्ह तमामु घणो सुठो कमु कनि पिया बोर मुतासिरनि जी कैंपुनि में सुबुह जो वञनि था ऐं उन्हनि सां पंहिंजा हाल वरी उन्हनि जा हाल ॿुधनि था मां त उनखे रोअंदे बि ॾिठो आहे उनजी कैफ़ियत कॾहिं कॾहिं मतिलबु जेको माण्हू रोए थो न सची ॻाल्हि इहा आहे त आउं चवंदो आहियां त उहो ज़िंदा दिलि माण्हू आहे ऐं उन में अहसासु आहे उन में माण्हू अञा ज़रूरु आहे तंहिंजे करे उहो रोए थो जेकी कठोर दिलि आहिनि जेकी संग दिलि आहिनि उन्हनि खे को अहसासु न हूंदो आहे पोइ बोर मुतासिर हुजे भली को मरे उन्हनि खे को फ़र्क़ु नथो पवे पर तव्हां कंहिंजो उल्को कंहिंजो दर्द ॾिसी करे जेकॾहिं रोई पओ था त इन में तव्हां पाण बि पंहिंजो पाण खे महसूसु कंदव त तव्हां अञा माना माण्हू पे में आहियो इंसानियत इहा ई चइबी आहे सो वन एंड ओनली सभिनी जो ॾातल सुञातल उनजो वधीक तारीफ़ ईअं हूंदो ॼण सिज खे आरसी ॾेखारींदोसांव सही था सो असद ख़ान कुरैशी साहिब असां सां गॾु आहे अव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था ऐं आउं बि हिकिड़ी ॻाल्हि एड कंदी हलां इन ॻाल्हि सां त पाण ॾाढो हमेशह जॾहिं बि मिलिया आहिनि जिथे बि मिलिया आहिनि ॾाढो शफ़क़त सां मिलिया आहिनि इहा ॻाल्हि इंट्रोडक्शन में बि ॿुधाई हुई त अक्सर माण्हुनि में हूंदो आहे पर हुननि सां जॾहिं बि असां मिलिया आहियूं छो जो असांजे ज़हननि में इहा शइ हूंदी आहे त सेलिब्रिटी आहे सेलिब्रिटी सां जॾहिं असां मिलंदासीं त उन्हनि में हिकिड़ो ईगो हूंदो उहे सही न मिलंदा पर उन्हनि सां जॾहिं बि मिलिया आहियूं पाण ॾाढो शफ़क़त सां मिलिया आहियूं कुरैशी साहिब जी हिकिड़ी ॻाल्हि ॿी जेका हिते नोट करण जहिड़ी आहे त ॾिसो मूंसां मिलंदो मूंखे भाकुर पाए मिलंदो कंहिं छोकिरी सां मिलंदो आहे त मथे ते हथु रखंदो आहे तव्हांजे मथे ते हथु रखी ॾिसो माना हीअ हिन जो स्टाइल आहे अंदाज़ आहे माना हीअ मूंखे ॾाढो वणंदो आहे मुतासिर कंदड़ इहा ई शइ अट्रैक्टिव हूंदी आहे एग्ज़ैक्टली ऐं उनखां अलावा जेकॾहिं अॻियां महिमाननि जी तरफ़ वञूं असां वटि अॼु खोड़ सारा महिमान आहिनि काफ़ी कचहरियूं थींदियूं अलॻि अलॻि फील्ड्स ते दानियाल जिलानी साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि अव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था पाण नेशनल यूथ असेंबली जा चेयरपर्सन आहिनि ऐं उनखां अलावा उन्हनि जी हुई बि काफ़ी ज़्यादा एक्टिव आहिनि काफ़ी कमु करे रहिया आहिनि ऐं हिते जेकॾहिं हींअर सूरत हाल ते ॻाल्हायूं त तव्हां 6 कैंप्स कराची में आहिनि त तमामु बहितरीनु कमु थी रहियो आहे उन्हनि खां पुछंदासीं त कैंप्स वग़ैरह जो छा माहौल आहे छो जो असांजी हीअ जेका स्पेशल ट्रांसमिशन आहे इहो पूरो वीक इन्ही मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं ताकी अव्हांखे बि नॉलेज मिले असांखे बि नॉलेज मिले ऐं अव्हां सभु इन शइ खे ॼाणे सघो त किथे किथे इमदाद अची रही आहे ऐं इन खां अलावा अव्हांखे प्रोग्राम जो पैटर्न ख़बर आहे त असां वटि ॾाढा सुठा सिंगर बि मौजूदु हूंदा आहिनि सिंगर जो तारुफ़ अव्हां सां कराईंदी हलां एहसान अली ब्रोही साहिबु अव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था उन्हनि सां गॾु ई मोहम्मद अली साहिबु वेठल आहिनि ऐं उन खां अलावा शहबाज़ रिंद साहिबु मौजूदु आहिनि अव्हां टिन्हनि खे प्रोग्राम में भली कार चऊं था सिंध जा ॾाढा सुठा सिंगर म्यूज़िशियन उस्ताद बादल राई साहिबु असांजे सथ जा साथी आहिनि अव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था हैदर अली अॼु वेठल आहिनि अव्हांखे बि प्रोग्राम में भली कार चऊं था सही वो डॉक्टर साहब खां पहिरियों पुछा कयूं त सही छा तव्हांजे दिलि जूं ॻाल्हियूं दिलि जूं फीलिंग्स ही माहौल मारूड़ा सांगेड़ा झांगेड़ा जेकी पंहिंजो शहर देश छॾे पंहिंजो देश पखियुनि खे बि प्यारो हूंदो आहे बिल्कुलु उहे जॾहिं उतां छॾनि था सॼी ज़िंदगी जी जमा पूंजी कमाई हिकु घरु किरी थो पवे त उनजो दर्द हिकु शाइर अदीब या नक़ाद असांजो कीअं थो महसूसु करे महिरबानी इरशाद भाउ लतीफ़ साईं जी हिकिड़ी सिट आहे त ॾुखी तोए ॾुकार तोड़े वसन मीहड़ा त अॼोकी सिंध इन सिट जी सची तस्वीर आहे हालांकि मींहुं सुकार जी अलामत आहे मींहुं ख़ुशहाली ॾींदो आहे ऐं बारिशुनि सां धरती ते नवां गौच फुटंदा आहिनि बल्कि चयो ईअं वेंदो आहे त आसमान मींहं जी सूरत में धरती ॾांहुं तोहफ़ो मोकिलींदो आहे ऐं धरती ख़ुशि थी करे पंहिंजे सीने ते गुल उपाईंदी आहे ऐं खणी चऊं त असांजी धरती जी सर्विस थी वेंदी आहे बिल्कुलु माना साफ़ सुथराई वण टिण जायूं सभु साफ़ सुथरियूं थी वेंदियूं आहिनि उनखे वेंदियूं आहिनि धरती जी ख़ुशी ज़ाहिर थींदी आहे त धरती ख़ुशि आहे वण ॿूटा गुल गौच ई सभु शयूं अची वेंदियूं आहिनि पर लतीफ़ साईं जी इहा सिट त ॾुखी तोए ॾुकार तोड़े वसन मीहड़ा तो वटि ॾुकर आहे ऐं भले जे मींहं वसनि इहा अॼु जी सिंध ईअं ई आहे ॾिसूं त हितां कराची खां वेंदे कश्मीर ताईं हैदराबाद खां अॻिते जी सूरत हाल त ॾिसी कोन था सघूं असां पोयनि ॾींहंनि में वियासीं हैदराबाद खां अॻिते त माण्हुनि जा फ़सुल तबाह घर तबाह रोडनि ते आहिनि के कैंपुनि में आहे ऐं कैंपुनि जो दर्द त न पुछो छाकाणि त उते जॾहिं वञूं था असां सिंधी जेके आहिनि पंहिंजे मिज़ाज में थोरा मुख़्तलिफ़ आहियूं ॿियनि खां असां जिथे बि वेहंदा आहियूं शुरू खां वठी असांजी हिन सोसाइटी जो जेकॾहिं को मुतालिब करे उनजी तारीख़ जो को तहक़ीक़ी जाइज़ो वठे
त जिथे बि घरड़ो अॾींदो आहे न त घर खां थोरो पासे ते उताकड़ी जो को खट को दिलो कंहिं वण जे हेठां ई सही ग़रीब शरीब हूंदो त उते रखंदो त हू जेको ॿियो माण्हू ईंदो आहे त उनखे घर न वठी वेंदो आहे। इहो हुनजो मिज़ाज आहे, पंहिंजो शुरू खां वठी उहो ईअं रहियो आहे। त उहो बचनि जो हू जेको आहे सो हुनजे परदे जो ख़्यालु कंदो आहे। ऐं कैंपुनि में सभिनी खां वॾो जेको ॾुखु मूंखे ॾिसण में आयो, आउं कैंप में न वञी सघंदो आहियां, वेंदो आहियां त दर खां वापसि हली वेंदो आहियां, छाकाणि त आउं उन वक़्तु पाण ते सोचींदो आहियां त मुंहिंजा बच्चा ईअं वेठा हुजनि ऐं उते को ॿियो अचे हा त मूंखे छा महसूसु थिए। इहो जेको कैंप जो इहो दर्दु आहे इहो अञा ॾुखियो आहे, छाकाणि त असां जेको मिज़ाज आहे पंहिंजो, असां ॿी तरह जीअं कुझु ॾींहं अॻु में बि हिकिड़ी औरत जी वीडियो आई त असां ॾियण वारनि मां हुआसीं, असांखे वठणु न आहे ईंदो, माण्हू ईंदा असांखे घुरणु न आहे ईंदो, असां घुरी न सघंदा आहियूं, घुरबो कीअं आहे असांखे ख़बर न आहे। त इहो जेको न घुरण वारी जेका क़ौम आहे उहा उनजी जेका कसम परसी वारी हालत अॼु असां ॾिसूं था, बेवसी इंतिहा आहे, त उहो जेको ॾुख ऐं दर्द ॾिसण में अचे थो त उहो ॾाढो ॾुखियो आहे। सही सही। इन ते ॻाल्हायूं त साईं, तव्हां ॾुख दर्द जी ॻाल्हि कई, असर साहब महसूस कयो आहे, तव्हां कैंप्स में पाण विया आहियो, विज़िट कयो आहे, त तव्हांखे छा महसूस थियो हुते? जीअं तव्हां शुरूआत में चयो सिंध पई सॾे, सिंध पई सॾे, सिंध जे सॾ में सॾु ॾियो। मां उन्हनि खे थो चवां जेके सरहंदीअ वारा आहिनि, जिन वटि सभु कुझु आहे, अलाह घणो कुझु ॾिनो आहे। अमीर सिंध जा ॾुतड़ियल माण्हू, हे तस्वीरनि में जेको कुझु मां ॾिसां पियो, हिकिड़ी बुज़ुर्ग औरत लोही पेती, हेठों नौजवान, हिकिड़ी खट, अमीर सिंध। इन करे थो चवां त कोयलो हिते आहे, गैस हिते आहे, पेट्रोल हिते आहे, मादनियात में माला माल आहे। नहरी निज़ाम दुनिया में सभ खां वधीक असां वटि आहे, बैरेज जो निज़ाम असां वटि आहे, ज़रात 80% असां वटि आहे, जेका दुनिया में एतिरी न आहे। 4 मौसमूं असां वटि आहिनि, न त ॿियनि मुल्कनि में 2 मौसमूं हूंदियूं आहिनि। हर हिसाब सां असांजी सिंध जेका आहे जन्नत आहे। उन जन्नत में जेकॾहिं का आफ़त अची वई आहे, मां सिंध खे पंहिंजी अमड़ चवंदो आहियां। हिन वक़्तु सिंध अमड़ ते ॾुखियो वक़्तु आहे, ऐं उहे माण्हू जिन खे घणो कुझु अलाह ॾिनो आहे, हिन वक़्तु सिंध तव्हांखे सॾे पई। उहे सफ़ेद पोश जेके कराची में रहनि था, उन्हनि वटि जीअं तव्हां ॿुधायो त फैमिलियूं आयूं, सही सही आहे, त हिकिड़ो माण्हू आहे जेकॾहिं उनजी पघार 50,000 आहे त 6 फैमिलियुनि खे कीअं पालींदो? हुनखे निभाइणो बि आहे। हाणे उहा फैमिलियूं कैंपिन में कोन थियूं अचनि, इन करे कोन थियूं अचनि त थी सघे थो को यातर सुञातल असांखे ॾिसे त असां कैंपुनि में, या वरी डॉक्टर साहब जी ॻाल्हि कई त पर्देदारी जो पर्देदारी बि, हुज़ूर शर्मी बि। सही सही। त अॼु जेको आहे सो असां माना ॿियनि जो वरितल खाधो था खाऊं फ़क़ीरनि वांगुरु। सही। हीअ आज़माइश आहे, हिन आज़माइश में उहो पार थींदो जेको हिननि जे ॾुखे वक़्त में कमु ईंदो। सही सही। वक़्तु वेंदो गुज़री। असां सभु कॉल आहे, इजाज़त हुजे त वठूं। जी अस्सलाम वालेकुम। बिल्कुलु ठीकु ठाक। भाउ केरु ऐं किथां पिया ॻाल्हायो? छा सूरत हाल आहे ठुल जी, थोरी अपडेट ॾिजो असांखे इन हवाले सां। साईं ठुल जी यूसी जंगल बिल्कुलु तबाह थी चुकी आहे। ओहो अच्छा। हिते न राशन मिलियो आहे, न कुझु आहे, जंगल वारा को खाधी न 5 लॻे। सही 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 सही। माना बिल्कुलु ग़रीब आहियूं, बिल्कुलु विकास हिन मिलियो आहे, जंहिंखे जेको ओॾे ते माल मिले थो पाण खाई थो वञे। सही सही। भला पाणी निकाल थियो आहे कुझु इन हवाले सां, क्या अॻु भराई थी आहे? न साईं, पाणी निकाल कोन थी सघियो आहे, पाणी उते ई बीठो आहे जेको आहे अॻियां मथां सॼी वॾेरा। ओहो अच्छा अच्छा। जाम सारा इहो बदतबाह आहे हेॾे में छॾियो। सही सही सही। ठीकु आहे, महिरबानी करे आप मते रिपोर्ट पहुंचो, जेको भी राशन मिले बाबा कारण ते मिले वॾेरा खाधी था वञनि। सही 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 सही। वॾी महिरबानी, तव्हां कॉल कई, तव्हांजो आवाज़ु अलाह कंदो पहुची वेंदो बस वारनि ताईं। असां वाक़ा करणो असांजे बस आहे। बिल्कुलु। सो हिते हिकिड़ो सूफ़ी कलाम ॿुधूं था, पोइ वरी असर साहिबु बि आहे, डॉक्टर साहिबु बि आहे, ऐं कचहरी कंटिन्यू रखंदासीं। अदा पुरोही साहिबु छा ॿुधाईंदे? कामिल पीर दस्तगीर, वो कामिल पीर दस्तगीर कधियत
न्याणी विझा थी नंगा मोटाए वठ मशीन खां साईं उज़बातन जा अंग तोड़ी पाणीअ में साईं कुटे विया थन कंग ओ थी पीर पतंग करनी अर्ज़ अल्लाह खे हो वारिस दिलन जो दस्तगीर आहे वारिस दिलन जो दस्तगीर आहे वारिस दिलन जो दस्तगीर आहे दो सदम साईं दो सदम साईं दो सदम साईं दो सदम साईं अड़ो पीर आहे अड़ो पीर आहे वारिस दिलन जो दस्तगीर आहे हर वक्त है खल किनारे पे वेही हर वक्त है खल किनारे पे वेही हर वक्त है खल किनारे पे वेही करे सद सैयद के सिक मात रोई सवा तुझे सैयद वसिलो न कोई सवा तुझे सैयद वसिलो न कोई करका बाज बुढ़िए दे करका बाज बुढ़िए दे करका बाज बुढ़िए दे करका बाज बुढ़िए दे अल हकीर वाहे वारिस दिलन जो दस्तगीर आहे वारिस दिलन जो दस्तगीर आहे दो सदम साईं दो सदम साईं दो सदम साईं दो सदम साईं अड़ो पीर आहे वारिस दिलन जो दस्तगीर आहे वारिस दिलन जो दस्तगीर आहे उथी सॾ बुढ़ड़ीअ जा आयो जिलानी छोटी सॾे माई कर हाल बयानी उठी सॾ बुढ़ड़ीअ जा आयो जिलानी छोटी सॾे माई कर हाल बयानी पुट पढ़ाए आयो सोनो लाल जवानी पुट पढ़ाए आयो सोनो लाल जवानी बुढ़ो बेड़ो कहे जो बुढ़ो बेड़ो कहे जो बुढ़ो बेड़ो कहे जो बुढ़ो बेड़ो कहे जो विचसीर आहे वारिस दिलन जो दस्तगीर आहे वारिस दिलन जो दस्तगीर आहे दो सदम साईं दो सदम साईं दो सदम साईं दो सदम साईं अड़ो पीर आहे वारिस दिलन जो दस्तगीर आहे वारिस दिलन जो दस्तगीर आहे सुन शादी न्यानी जी रख सिख सीने अदम उन दरम जानी दो मदीने सुन शादी
ऐं टाइम थी वियो आहे हिकु ॾींहुं साईअ जो मोटी ईंदासीं त पोइ महिमाननि सां कचहरी कंटिन्यू रखंदासीं असां सां गॾु रहिजो सिंध पई थी सॾे केरु मूंखे अॾे सिंध पई थी सॾे भलीकार चऊं त तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में सिंध पई थी सघे तव्हां अॼु टेलीफोन कंदव पंहिंजे हाल अहिवाल खां आगाही ॾींदव असांखे ॼाण ॾींदव असांखे ख़बर पवंदी तव्हां कहिड़े शहर में ऐं कीअं इन वक़्तु बसर कयो पिया गुज़ारियो पिया पंहिंजी ज़िंदगी ॾुखिया ॾींहं आहिनि ॾुखिया ॾींहं गुज़री वेंदा हिमत न आहे हारणी पाण खे हौसलो न आहे हारणो ऐं हिक ॿिए जी मदद करणी आहे जी बिल्कुलु असांखे इहो ई यादि रखिणो आहे त अल्लाहु अकबर इर्शाद तव्हां बिल्कुलु बहितरीनु ॻाल्हि कई छो जो असां वटि कैंप्स मां काफ़ी ट्रकूं आहिनि गाॾियूं आहिनि बसिस आहिनि सभु वञनि पियूं पर जेको बि कॉल असांखे करे रहियो आहे उन्हनि खां इहा ई शिकायत अचे पई त असांखे कुझु न पियो मिले त जिलानी साहब प्रोग्राम में मौजूद हैं पहले तो मैं आपको ये बताती चलूँ कि आज हमारे प्रोग्राम में ना 2 सिंध के बड़े लेजेंड्स बैठे हुए हैं तो यकीन करें हमारा दिल ये चाह रहा है कि आज जो है ना प्रोग्राम का टाइम जो है ना तवील हो जाए बहुत बढ़ जाए ताकि हम अपनी बहुत सारी बातें उन लोगों के साथ शेयर कर सकें तो हमें ये बताएं पहले तो आपकी कितनी कैंप्स लगी हुई है इस वक्त कराची में हमारी 6 से 7 कैंप हैं और अल्हम्दुलिल्लाह हमने काफ़ी शहरों में सक्खर गोटकी हैरपुर और दादू और मेड में भी हमारे ट्रक्स वगैरह गए हैं लेकिन अब भी थोड़ी सी हमें प्रॉब्लम हो रही है क्योंकि रोड्स वगैरह बहुत जैम है और पानी है रोड्स पे और बहुत से ट्रक्स वहाँ पे अभी भी हमारे 2 ट्रक्स जी बिल्कुल सकरन के पीछे ना भी स्टक हुए हुए हैं क्योंकि बहुत लंबी लंबी लाइंस है और इस वक्त मैं समझता हूँ मैं खुद भी गया था बहुत पूरी सिंध का बहुत बुरा हाल है इस वक्त सिंध डूबा हुआ है और मैं तमाम लोगों से अपने सुनने वालों से गुजारिश करूँगा कि इस वक्त हमें तमाम तर फ़िरका वारियत तमाम तर लसानियत हर तरह से पाक होकर हमें सिंध के बारे में सोचना है ये हमारी धरती है हमारी माँ है और ये इस वक्त आफत में है मुश्किल में है हमें इस वक्त अपने लोगों के लिए ये वक्त है कि हम अपने लोगों के लिए खड़े हों और निकलें बाहर और उनके लिए जितनी इमदाद हो सकती है खाने पीने की अशिया और अब खाने पीने के साथ साथ वहाँ पे बीमारियों का बहुत ज़्यादा मसला हो रहा है हम क्योंकि गए हैं डेंगू का बहुत ज़्यादा प्रॉब्लम हो रहा है क्योंकि पानी रुका हुआ है वहाँ पे पानी की निकासी नहीं है पानी ना निकलने की वजह से मच्छर बहुत ज़्यादा और हमें इस वक्त अभी दवात की भी बहुत सख्त ज़रूरत है तो हम अपनी जितनी हमारी इस्तात है हम उतनी कोशिश कर रहे हैं कि तमाम जगहों पे पहुँचे और हमारी कोशिश ज़्यादा है कि ज़्यादा अंदरून जाया जाए क्योंकि लोग जितने NGOs और जितने ऑर्गेनाइजेशंस काम कर रही हैं वो बाहर मेन करीब कर रही हैं अंदर गोट में नहीं जा रही अंदर मतलब जो रोड्स ब्लॉक हैं जहाँ पे पानी खड़ा हुआ है जहाँ पे लोग बाहर नहीं आ सकते उन लोगों तक वो नहीं पहुँच रही हमारी कोशिश है कि वहाँ तक पहुँचे हमारी जो एक पूरा हमारी जो टीम है रात की सिस्टम डिस्ट्रिक्ट लेवल तक है हमने उनको एक्टिव किया हुआ है सक्खर में हमारे यासिर शाह साहब हैं डिवीज़न लीडर वो मतलब 14 दिन से अल्हम्दुलिल्लाह फील्ड में मौजूद हैं और मुझे बड़ी खुशी है कि मतलब वो आज अब 14 दिन हो चुके हैं वो घर पे भी नहीं गए मुसलसल बाहर ही रुक रहे हैं गाड़ियों में सो रहे हैं JDC के ताउन से डिफरेंट ऑर्गेनाइजेशन के ताउन से हम कोशिश कर रहे हैं वहाँ पे पहुँचाएँ और वहाँ पे जो मतलब ग्रास रूट लेवल तक ये चीज़ें दें इस तरह से शहीद बेनज़ीराबाद में और इस तरह लाड़काना डिवीज़न में भी अल्हम्दुलिल्लाह अभी 2 ट्रक्स हमारे मीर शाहनवाज साहब हैं हमारे डिप्टी लीडर भी हैं वो लेके गए हैं कानकोट कश्मीर और कंबर शदाद कोट में तो वो अल्हम्दुलिल्लाह कोशिश कर रहे हैं क्योंकि ये इस वक्त आफत में है हमारी धरती तो हम कोशिश कर रहे हैं कि अपना जितना इनपुट है इसमें डालें ज़बरदस्त डॉक्टर साहब प्रोग्राम में मौजूद असांखे इहो ॿुधाइजो त ॻाल्हियूं त काफ़ी थियनि पियूं बोर्ड अची वई सैलाब थी वियो सभु थी वियो पर छो आयो छा वजूहात छा आहिनि बेसिक वजूहात जेके असां ॾिसूं त उहे कहिड़ियूं आहिनि हिन जूं ॾिसो मींहुं त पियो आहे इन में ठीकु आहे को शक न आहे ठीकु आहे राय आहे कान का पर उन एॾी तबाही जेका मचाई आहे उहा असांजी मिसमैनेजमेंट आहे असां कुदरती लंघनि ते घर ठाहे छॾिया आहिनि ऐं जेके कुदरती लंघ आहिनि उन्हनि खे ब्लॉक करे छॾियो आहे उन्हनि जी सफ़ाई कान्हे थी उते बेला फुटी विया आहिनि नदियुनि नालनि ते कब्ज़ा थी विया आहिनि त माना पाणी जो रस्तो असां रोके रखियो आहे जॾहिं पाणी जो रस्तो रोकियोसीं त ठाहींदो आहे ऐं नेचर पंहिंजे पाण खे मेंटेन कंदी आहे असां नेचर सां हथ चुरांद कई आहे ऐं नेचर जेतिरी शफ़ीक आहे माउ जेतिरी त ओतिरी गज़बनाक बि आहे पीउ वांगुरु
को शक त पीउ जी जेका सख़्ती आहे उहा बि असांखे हाणे असांखे उहा पिया ॾिसूं ऐं उहा उनजे करे पिया ॾिसूं जो असां हथ चुरांद कई आहे। ग़लतियूं असांजियूं आहिनि ऐं उनखे ग़लतियूं असां को ईअं आऊं कोन थो चवां असां गुनाह कया आहिनि ऐं गुनाहनि जी सज़ा इहो बिल्कुलु कोन्हे को। असां ग़लतियूं इहे कयूं जो उनजा रस्ता रोकिया आहिनि। असां जिते वण पोखणु खपनि हा उतां कटाया आहिनि, जिते सफ़ाई करणु खपे हा उते असां छॾे ॾिना आहिनि। त इहे जेके असांजूं मिसमैनेजमेंट्स आहिनि उनजे करे इहो वक़्तु आयो। हिकिड़ी ॻाल्हि आउं कंदो हलां त पोइ बि आउं पुरुमीद आहियां, छाकाणि त असां कल्ह टियों ॾींहुं हितां गुज़रिया आहियूं दरिया जे मथां पुल तां, त दरिया छल छल वही रहियो आहे ऐं इहो दरिया अलाए केतिरनि सालनि खां पोइ उड़ो आहे इन मौज में। दिलि मां हिकिड़ी जेका सो दाह उथी त असांखे दरिया ईअं ॾिसण जे लाइ एतिरी कुर्बानी ॾियणी थी पए। दरिया सिंध जो साह आहे, दरिया खां सवाइ सिंध जो वजूद मुमकिन ई कोन्हे को, पर इन खे ईअं ॾिसण लाइ एतिरी कुर्बानी ॾियणी थी पए। मूंखे लॻे थो कि शाइर अदीब जो मां स्टेटस पढ़ियो पियो, उन चयो लिखियो हुयो त दरिया पंहिंजे मौज में आहे पर पाण उदास आहे। त मूं वटि हिन वक़्तु रौनकूं हुजनि हा, मूं वटि हिन वक़्तु शादमाना ख़ुशहाली ऐं माण्हू ॿेड़ियुनि ते अचनि हा, सैर सफ़र कनि हा ऐं मच्छी मारण वारा मलाह ख़ुशि थियनि हा, पर ही सॼी सिंध उदास आहे। मुंहिंजे मौज में हालांकि माण्हू हींअर बि ॿेड़ी में हली रहिया आहिनि, पर इहा ॿी ॻाल्हि आहे त ॿेड़ियूं किथे पयूं हलनि, शहरनि में घरनि में पयूं हलनि, ॻोठनि में पयूं हलनि। असर साहब मूंखे इहो ॿुधायो, मां पंहिंजी ज़िंदगी मां पंहिंजो एक्सपीरियंस थो शेयर कयां। कोरोना बि ॾिठीसीं, 2010 वारी ॿोॾि बि ॾिठीसीं, पर अहिड़ी आफ़त, अहिड़ी मुसीबत, अहिड़ो ॾुखु, अहिड़ो अहंच, अहिड़ी तकलीफ़ मूं पंहिंजी ज़िंदगी में न ॾिठी। कॾहिं तव्हां ॾिठी हुई? न खपे न, बिल्कुलु न। मूं कोरोना पंहिंजे बसि ज़िंदगी में या जेका आफ़त आहे या ॾिठी, या इन खां अॻु में माता हिकिड़ी हुई चेहरे ते निकिरंदी हुई, उनखे माना सोराख़ करे वेंदी, घणनि खे अंधो बि करे वेंदी। उहा हिकिड़ी बीमारी मां नंढपण में ॾिठी। उर्दू में उनखे चीचक चवंदा आहिनि, सिंधी में माता चवंदा आहिनि। पोइ उनजो माना हींअर जरासीम पूरी दुनिया में ख़तमु थी चुको आहे। उहा हिकिड़ी आफ़त हुई। उन खां पोइ वरी कोरोना आई, उनखे बि कंट्रोल करे आहे। उन खां पोइ हीअ जेका आफ़त आई आहे, दर्दनाक, हेबतनाक, वादा जेका ॻाल्हि कई न, त असां पंहिंजी जेका आहे कुदरती जेको वकरो आहे, माहौल आहे, या जीअं कुदरत सिंध खे ठाहियो हो, उन सां हथ चिरांद कई आहे। हथ चिरांद करे असां उनखे पाण पंहिंजे हथनि सां तबाह कयो आहे। ज़ाहिर जॾहिं तबाह कंदासीं त अदे चवण त हाणे पीउ आहे, ज़ाहिर आहे कावड़ कंदो, ममता त सीने सां लॻाईंदी आहे। त हाणे ही जेके मां तस्वीरुनि में या आम ज़िंदगी में अदे चवण त बयान मां बि 2-3 दफ़ा वियो आहियां, त यकीन कयो 2 खटूं हीअं उनजे मथां रिलियूं। हाणे उते मासूम ॿार वेठा आहिनि, नियाणियूं वेठियूं आहिनि, ॾींहं जो मखियूं उन्हनि जे मथां आहिनि, राति थिए थी शाम जो मच्छरनि जो बसकारो आहे, का मच्छरदाणी कोन्हे। ही सभु कूड़ आहे त असां तंबू था ॾियूं। मूंखे को बि तंबू नज़र न आयो, जेकॾहिं आयो बि त उन्हनि जो पंहिंजो पुराणो को वरितल आहे, या 2010 वारी ॿोॾि में जेके किन माण्हुनि ॿाहिरि मुल्कनि मां जेके खेमा तंबू मिलनि था उहे ॾाढा ज़बरदस्त आहिनि, बेंगलोर में रखण जहिड़ा आहिनि, पर उहे हिनखे मिलनि कोन था। न मूंखे न, मूंखे ॾिठो शायदि आहे न साईं, अदा तव्हां विया हूंदव, तव्हांखे किथे नज़र आई हुजे। जेका शइ मां चवां त ईअं खटूं आहिनि, उनजे मथां प्लास्टिक आहे। या साईं लखे तंबू त एयरपोर्ट ते पिया आहिनि, उतां कोन था खणनि। असां तव्हांजे टीवी जे प्रोग्राम जे तवसु सां हिननि खे ॿुधायूं था, यादि था ॾियारियूं, ख़बर था अथनि, यादि था ॾियारियूं त लखे तंबू तव्हांजा एयरपोर्ट ते पिया आहिनि ऐं उहे उते ख़राबु थी वेंदा, हे डिलीवर कोन कंदा। इहा मिसमैनेजमेंट। ॿी ॻाल्हि जेका मूंखे हींअर खुटके पई, त मथां सियारो थो अचे, हींअर सेप्टेंबर पियो हले, पाणी कोन निकिरंदो, पाणी कोन निकिरंदो। ऐं पाणी हाणे उहो ई बि छिनकार सां शाम जो कंदा आहियूं त थधि थिए, थधिकार में वियो। हाणे चारों तरफ़ पाणी आहे, मथां सियारो थो अचे, मासूम ॿार सट सही सघंदो? बुज़ुर्ग या बुज़ुर्ग माई असांजी अमड़ या बुज़ुर्ग मर्द न सट सही सघंदो। त भई हींअर जेके वेठा आहिनि जिन वटि का शइ कोन्हे अंग ढकण जे लाइ, 3 कपिड़नि में निकिता आहिनि। असां वॾी ॾुखियाई जी सूरत हाल इहा आहे त माण्हुनि ने पंहिंजा लाश बि पेटियुनि में विझी ढोया आहिनि। माना उन्हनि खे लंघो मिलियो कोन्हे, रस्तो साफ़ सुथरो न मिलियो आहे। पेटीअ में जीअं न ॾाज माण्हू खणी ईंदो आहे, ॾुखनि जो ॾाज खणी ईंदो आहे। हा, ऐं उन खां पोइ हींअर बि गवर्नमेंट अखि नथी पटे त मथां जेका मौसम थी अचे, यार असां प्लानिंग त कयूं हिकिड़ी, चलो हीअ असांजे मथां जेको आहे सो पाणी जो वहकरा अची आहे मींहं जी सूरत में। ॿियो राति जेको मच्छर खे कट लॻो आहे, इहो केतिरो ॿोड़ींदो, केतिरा शहर ॿोड़ींदो, केतिरा ॻोठ ॿोड़ींदो। ॿोॾि जंहिंखे चइबो आहे, ॿोॾि त कल्ह खां शुरू थी आहे, हीअ त मथां मींहुं वसियो आहे।
अच्छा कुछ ये ख़बरूं गर्दिश में तो कुछ वॾे रन पंहिंजूं बनियूं या बचाइण फसल ख़ातिर। बचाइण ख़ातिर हा। अहिड़ा कट ॿुॾिया ॿिया ॻोठ ॿुॾनि वो जो फसल बचे। पर हाणे पाणी चारों तरफ़ आहे, कहिड़े पासे ॾो तव्हां पाणी कढंदव? सही ॻाल्हि। पाणी निकिरी नथो सघे, रस्तो ई कोन्हे, हेॾे बि पाणी चारों तरफ़ अछाण ई अछाण आहे। वरी जेके जान बचाए बंधनि ताईं पहुता आहिनि, जान बचाए रोडनि ताईं पहुता आहिनि, उते त मालिकी कयो। ॿार नंढड़ो आहे, उनखे खीर पीअण लाइ खीर कोन्हे, भई सुको खीर ॾियो त उहो सुको खीर जेको आहे पाणी में मिलाए वञे। हाणे पाणी किथां अचे? हाणे उहो बोड वारो जेको पाणी आहे उहो खणी उतो ढुक ढुक करे पीअनि था। हे सभु कूड़ आहे, अखियुनि ॾिठो जेको शायदि तव्हां मूंसां हलो गाॾी में, मां ख़र्च थो कयां, मां तव्हांखे घुमाए थो अचां, तव्हां फिल्म बंदी कयो सिंध टीवी वारा, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त जेका उते जेका असुल हालत आहे माण्हुनि जी, असांजे सिंधियुनि जी। सर ही जेको तव्हां ॿुधायो पिया उहो इंटरनेशनली शइ मतिलबु एयरपोर्ट ते पयल आहे, पर जेकॾहिं ही असां वटि जेके कराची में हेतिरियूं कैंप्स लॻियल आहिनि, हेतिरी मदद थिए पई, हेतिरा माण्हू निकिरनि पिया, उहे शयूं किॾां पियूं वञनि आख़िर? इहो त साहब हे त ॿुधायो पियो न त कहिड़ी ख़बर न गुम थी शायदि मां वञा थो सुबुह जो बि, मंझंदि जो बि, राति जो बि। उहो ई पर वञनि किॾां पियूं? फोकस कयो हिन ॻाल्हि खे। हामिद मीर साहब जी मां हिकिड़ी ॻाल्हि में अची आहे उहे फ़ाइदे में आहिनि। सही। जेके रोडनि ते आहिनि मुसीबत उन्हनि जे मथां आहे। अच्छा इलाही जॻहनि ते त माण्हू पहुची न सघनि न, माना अख़बारूं मैगज़ीन्स वारा टीवी वारा रिपोर्टर ई नथा पुॼनि, हुकूमत त पंहिंजी जॻह ते उहे पाण दाऊं था कनि। त हामिद मीर साहब जी कल्ह हिकिड़ी जेको आहे सो क्लिप मूं ॾिठी, उहो चए पियो त अञा अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते असां नथा पुॼी सघूं, नथा पहुची सघनि, माना उते ख़बर ई न आहे त केतिरा माण्हू मुआ केतिरा बचिया आहिनि। हिते सरहंदी वारा जेके आहिनि से सुबुह जो नाश्तो बि ॾियनि था। हाणे मौसमियात वटि शेख ज़ैद कराची यूनिवर्सिटी भरिसां जेका कैंप कल्ह विया हूंदो था। हाणे अंदरि जेको आहे सो हिकिड़ो कॉलेज आहे, 3 स्कूल आहिनि, 10,000 माण्हू। हाणे उन्हनि खे सुबुह सां नाश्तो राजा मेमण मंझंदि जो मानी मिले थी, राति जो मानी मिले थी। हाणे इहे सभु कुझु हिन महिल मिले थो सभु कुझु। उहे जेके मूं वटि या तव्हां वटि कंहिं वटि मिट माइट अची लथा, उहे बि अञा थोरो हुन में आहिनि, कनि था माण्हू कर्ज़ खणी उहो कनि था। तकलीफ़ में उहे आहिनि जेके उतां नथा निकिरनि बि नथा। असां चऊं था बाबा निकिरी अचो, नथा निकिरनि, माल मता असांजो कीअं कयूं सॼो, असां हाणे डेंगी जेको आहे कर खयो आहे, डेंगी एॾो ख़तरनाक मच्छर आहे, जानलेवा आहे। जीअं कोरोना आहे न। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। इरशाद जी जी अदा इरशाद पियो ॻाल्हायां, केरु पिया ॻाल्हायो? दौलत चंद पढ़ियो वारो है। जी साईं, छा हाल वाल आहे, छा सूरत हाल आहे? साईं या जी पानी जी अते पूरे जी सब ॻाल्हि कई आहे त पाणी ख़तम थिया ते कोन त एलबीओ वरी हिकु साल वधी आहे, असां वटि वधी में। अच्छा अच्छा हेलो जी 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 हा अभी एक फुट वाली एलबीओ वधी आहे। कल असां इमदाद खणी वियासीं उते, छोकिरो जो गॾु मानी छोजो उते जे माण्हुनि चयो त बिरयानी गांव में खाधी आहे त असां बोर ऐं नाल वधी आहे। अच्छा त उते वॾेरो रईस, पर इहो सम्झो गवर्नमेंट सां लाॻापियल साइड जो वॾो ज़मीनदार आहे पीवा खां, उन जा माण्हू असांखे थी पुॻा त जीअं मानी असांखे। अच्छा ऐं होॾा जेकॾहिं माण्हू दुकान ते अचनि था त वरी अरबाब साहिबा लितबला एमपी आहे सरकारी दुर्जो, उहो चए थो त न ऐं भले माण्हू दुकान पुॼी वञनि अॻिते पाणी कोन 0% आहे। जेकॾहिं उहो ख़तमु हूंदा त पाणी ॾींदो सपूरजंग में, उतां खां पोइ हलियो वेंदो समुंड में। अल्लाह पाक तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखे। तव्हांखे हमेशह उन्हनि मां करे जेके मदद कनि ॿियनि। हाणे बसि रुॻो इहा गुज़ारिश आहे त इन सभिनी मसइलनि जो हल इहो आहे त ईंदड़ भेरे वोट सही इस्तेमालु करियो, महिरबानी करे। हीअ जेकी मुश्किलातूं तव्हां ॾिसो था न, इन जो ई नतीजो आहे जो असां पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु न करे सघिया हिन वक़्तु। जिन जा तव्हां नाव खयां, अरबाब लुतुफला साहब अलाए कंहिंजो नाम खईं पए त उहो उते चूंडियल नुमाइंदो आहे, पर उहो वार नथो करे। सो हाणे अखि पटिजो, ऐं अखि न पटींदव त पोइ वात पटींदा रहिजी वेंदासीं पाण। वरी 10 सालनि खां पोइ वरी इहा शइ अची वेंदी। बिल्कुलु उमर अबाणन जा तूं घुमी ॾिसे जे घरड़ा, तमेड़ियो मनन ते विझन मुंहिंजा सांगियड़ा सरड़ा, यतन अब्दुरहमान चवे के त डट डर ढरड़ा। ओ तुंहिंजे कोठ
बेटन खां करड़ा यथे मन हमारू वड़न जायला और वन नैण मुया जा निमाणा निमाणा रोवन नैण मुया जा निमाणा निमाणा तुझे बेनर आया मुझे अपाणा अपाणा तुझे सर तू आया मुझे अपाणा अपाणा रोवन नैण मुया जा निमाणा निमाणा रोवन नैण मुया जा निमाणा निमाणा तुझे बेनर आया मुझे अपाणा अपाणा तुझे सर तू आया मुझे अपाणा अपाणा अनहड़ा परे बया जे अडेई मनहड़ा परे मनहड़ा परे बया जे अडेई मनहड़ा परे बया जे अडेई सर तू सभेई आऊं सुनाणा सुनाणा सर तू सभेई आऊं सुनाणा सुनाणा रोवन नैण मुया जा निमाणा निमाणा रोवन नैण मुया जा निमाणा निमाणा तुझे बेनर आया मुझे अपाणा अपाणा तुझे सर तू आया मुझे अपाणा अपाणा झूपड़ा जंगन में मनहड़ा फिटन के झूपड़ा जंगन में झूपड़ा जंगन में मनहड़ा फिटन के पखड़ा पटन के से पुराना पुराना पखड़ा पटन के से पुराना पुराना रोवन नैण मुया जा निमाणा निमाणा रोवन नैण मुया जा निमाणा निमाणा तुझे बेनर आया मुझे अपाणा अपाणा तुझे सर तू आया मुझे अपाणा अपाणा गोहर शाटे ईंदा वरतू नाल वेंदा गोहर शाटे ईंदा गोहर शाटे ईंदा वरतू नाल वेंदा छिनी के न छॾींदा मूंखे मारो ही ममाणा छिनी के न छॾींदा मूंखे मारो
हे अबाणनि जो ज़िक्र बि हुयो ऐं नेण निमाणनि जो बि ज़िक्र हो। अलाह वरी के मेला मचाईंदो ऐं असांजे मारूड़नि खे वरी खिलाईंदो आमीन। ऐं वरी उहे ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारींदा। नंढो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था, मोटी अचूं था, छो त सिंध पई थी सॾे। केरु मूंखे अॾे सिंध पई थी सॾे। जी हिकु दफ़ो वरी तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम भलीकार चऊं था। सिंध पई थी सॾे, वधि खां वधि हिसो वठो पंहिंजे माण्हुनि जी मालिकी करण में। पंहिंजा जेकी माण्हू तव्हांजा पंहिंजा जेकी घर छॾे आया आहिनि, जेकी पंहिंजा कखड़ा छॾे आया आहिनि, जेकी पंहिंजा घाट छॾे आया आहिनि, ठिकाणा थाक छॾे आया आहिनि, उहे तव्हांजे शहर में जेकॾहिं पहुता आहिनि त उनखे वेलकम कयो ऐं दिलि जी गहराइनि सां उन्हनि जो आदर भाव कयो, पंहिंजा हथ खोले छॾियो, दिलि खोले छॾियो, सखावत जो मुज़ाहिरो ऐं कयो। उन्हनि खे तव्हांजी ज़रूरत आहे। हूं त असां वॾो चवंदा आहियूं असां धरती धणी आहियूं। जेकॾहिं तव्हां सच में धणी आहियो त पंहिंजी वारसी करियो, पंहिंजनि जी वारसी करियो ऐं पंहिंजी सिंध जी वारसी करियो, बराए मेहरबानी। जिलानी जी बिल्कुल, जिलानी साहब प्रोग्राम में मौजूद हैं। हमें ये बताइएगा कि कैंप्स में जो सामान आता है, पहले तो ये बताएं कि कहाँ से आता है, आपको ज़्यादा से ज़्यादा कहाँ से मिलता है और प्रॉपर जगहों पे क्यों नहीं जाता है स्टिल? देखिए हमारे पास जहाँ तक सामान कुछ डोनर्स हैं, हमने उनसे रिक्वेस्ट करते हैं, उनको बताते हैं कि सिंध की हालात अभी ये है, और उसके बाद जितने हमारे मेंबर्स हैं हम उनसे भी रिक्वेस्ट करते हैं और कोशिश करके कि जितना सब। देखिए NGOs ऑर्गेनाइजेशंस तो अपने इस्तात के मुताबिक काम कर रही हैं, लेकिन ये काम हुकूमत का है और हमने विज़िट किया और यकीन जाने हुकूमत कहीं नज़र नहीं आ रही, और ख़ास तौर पर जो हमारी सिंध हुकूमत है कहीं नज़र नहीं आ रही। अब इतना 80% तक लोगों तक चीज़ें अभी तक नहीं पहुंची। ये जितना इफ़ेक्टेड हुआ है सिर्फ 20% है तक लोगों तक चीज़ें पहुंची हैं। अब अंदरूनी सिंध में अभी बहुत बुरी ज़्यादा हालत है, वहाँ तक सामान नहीं पहुँच रहा। अब क्या हो रहा है कि अब लूट मार हो रही है, जितनी NGOs ऑर्गेनाइजेशन लेने जा रही हैं बहुत से केसेस हो रहे हैं क्योंकि लोगों के पास कुछ है नहीं है। अब वो ट्रक्स जा रहे हैं, वो लूट मार कर रहे हैं, मतलब कि अब लूट मार कह लें या मतलब ज़बरदस्ती छीना, जबकि जो बाहर के जो मेन रोड्स हैं, तो ये अगर आप हुकूमत कुछ नहीं कर सकती तो कम से कम सिक्योरिटी तो फराम करे और मेन जो रास्ते हैं वो तो क्लियर करवाएं ताकि जो NGOs हैं, ऑर्गेनाइजेशन है, वो वहाँ तक पहुँच सकें। अब मेन जगहों तक आगे भी मैंने जिक्र किया कि पहुँच रहे हैं। अंदरून जो आगे जहाँ पे पानी खड़ा हुआ है, जहाँ पे बोट्स नहीं है, अब कोई ऑर्गेनाइजेशन जो ट्रक्स लेके जा रही है वो बोट्स लेके आगे कैसे जाएगी? उसके पास कॉल ले लेते जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी साईं, केरु पिया ॻाल्हायो? ये गोठ हाजीपुरा मोहम्मद हरीपुर होइताले जमीरो खां जिलो चंद्रशेखर कोट खां जल्दी खाले हरीपुर हिते ॻाल्हायां। जी छा सूरत हाल है वहाँ वटि? तॾहिं असां सूरत हली फसल री जा था गोठ के मथा जा गोठ शहर बिल्कुल होगी बुडला चंद्रवरी में पानी एक पानी 7 फुट जो पानी बीठो है। सही पानी ना बीठो आहे, वॾी हालत अच्छा, आहे। किथां का इमदादी मदद आई है वहाँ वटि? जी न सही न न बस वरी भी तव्हांखे गुज़ारिश कंदासीं इहा ई त महिरबानी करे बसि वोट जो सही इस्तेमालु कजो। ही ॾुखिया ॾींहं वरी जेके नथा ॾिसणु चाहियो त अलाह पाक बरसात के रहमत करे वसाईंदो आहे। हिते ज़हमत थी वई आहे असां छो जो राइट टू वोट तव्हां वटि ई आहे। जेकॾहिं तव्हां अगरि पंहिंजा जेके सिलेक्टेड जेके नुमाइंदा आहिनि उहे सही तरीक़े सां तव्हां इलेक्ट कंदा तॾहिं तव्हां इहा शइ तब्दीली ॾिसी सघंदा। जेके तब्दीली कल्ह वरी चइबी हिकिड़े आहे, दोस्त कॉल कई हुई ऐं उन इहो चयो पिए त मां साईं वोट ॾींदो ई न आहियां। हाँ, इहो न ॾियण बि ग़लति इहो आहे, बि ग़लति आहे। छो तव्हां न ॾियण सां बि के ग़लति माण्हू अची वेंदा आहिनि। तव्हां पंहिंजे वोट जो इस्तेमालु सही माण्हूअ खे कंदव त तव्हां अॼु जेके ॾुखिया ॾींहं पाण हिन वक़्तु हिक ॿिए सां सलियूं था, सूर इहे शायदि न सलणा पोइ पवनि। असां ब्लेम नथा करे सघूं। हाणे तव्हां वोट न ॾिनो, तव्हां पंहिंजे नुमाइंदनि ते थोरी ब्लेम करे सघो था असां वटि ही शइ न आहे आई, तव्हां वोट ई न आहे ॾिनो। वॾी महिरबानी कॉल कई। डॉक्टर साहब कल्ह हिकिड़ी पोस्ट मूं ॾिठी पए, उन पोस्ट जी जेका आहे जेकी लाइन्स हुयूं ॾाढियूं टची हुयूं। उन में लिखियलु हो त ॿाहिरियूं जेकी कुवतूं आहिनि, आलमी जेकी ताक़तूं आहिनि, जेकी इमदाद फराहम कंदियूं असांखे, खोड़ सारी इमदाद अची पई आहे चीन तरफ़ां, ॿियनि तरफ़ां। ईरान बि पंहिंजी हेल्प कई आहे, बांग्लादेश कई आहे। पोइ लिखियलु इहो हुयो त इन्हनि सभिनी गुज़ारिश आहे तव्हां असांखे इमदाद न ॾियो, तव्हां इहा तहक़ीक़ कयो त असां ॿुधूं छो त तव्हांजी इमदाद जे करे त नथा ॿुधूं कॾहिं को हिते इहो त न आहे। हिते छा ख़्यालु आहे तव्हांजो? मूंखे हिकिड़ो ॿोड़ी इमदाद थी तव्हांजी। हा, तारीख़ी वाक़ियो आहे हिकिड़ो नंढो मुख़्तसिर करे तव्हांखे ॿुधायां थो। हिकिड़ो नौजवान हो, उन्हनि जो बकरियुनि जो धण ओचितो हुनजी वाड़ खे बाहि लॻी वई। बाहि लॻी वई त काफ़ी हुनजूं बकरियूं सड़ियूं। हुनखे हिकिड़ी नंढड़ी छेलड़ी उहा ॾाढी वणंदी हुई, हुन सां खेॾंदो हुयो। उहा जॾहिं सड़े पई या सड़ी वई, हिन हुनखे पकड़ण जी कोशिशि कई त हुनजो जेके हथ हुया हुनजे गोश्त में हलिया विया, छो जो सड़ी चुकी हुआ। त उन्हनि हथनि खे आङुरियुनि खे, छाकाणि उहे सड़नि पियूं त हिन वात में विधो तकड़ में त जीअं ठारे सघां, त उनखे हिकिड़ो टेस्ट उन गोश्त मां आयो। अच्छा,
ऐं पोइ हर महीने हुनजी वाड़ सड़ंदी हुई। ओहो त तव्हांजी इहा ॻाल्हि त इहा जेका इमदाद आहे पोइ इहा बोर्ड इमदाद जी त नथी आणे त इहा ईअं रोके ऐं पोइ छॾियऊं ऐं पोइ ॾेखारियऊं त असां सां हीअ आहे, पोइ अचे ऐं उनखे पार्क कयूं ऐं हक़ीक़ी असली फ़ाइदो वठूं। हा, आलमी तनाज़ुर में ॾिसूं हा तस्वीर सिंध जी हक़ीक़ी तस्वीर इहा आहे त जीअं अॼु चयो त 80% माण्हुनि ताईं इमदाद न आहे पहुती। हक़ीक़त आहे इन खां अञा वधीक माण्हुनि ताईं न आहे पहुती। ऐं ॻोठनि मां जेके कैंपनि में माण्हू आया उहे त 1% बि कोन्हनि आया। उहे जेके मुख़्तलिफ़ शहरनि में 1% बि न आया, 99% माण्हू उते ई पिया आहिनि। पर डॉक्टर साहब जेतिरी इमदाद थी आहे, माना ख़ान साहिब कल्ह सखर में हुयो टियों ॾींहुं त उन बि अरबें रुपयनि जो ऐलान कयो। जेतिरा ऐलान थींदा मां सम्झां जेकॾहिं प्रॉपर माण्हू खे मिलनि, न सिर्फ़ु बोर्ड मुतासिर पर तव्हां असां सभई पंहिंजा घर नवां ठाहिरायो आराम सां, सभई सॼो पाकिस्तान नओं ठही सघे। थिए छा थो जंहिं वटि बि उहा इमदाद पहुचे थी, असां आउं पंहिंजे ज़ाती एक्सपीरियंस ॿुधायां त असांजे दोस्तनि ख़ुदि, छाकाणि त उहो अॻियां जिन वटि पहुचे थी उहे विरहाइनि कोन था, विकिणनि था। ऐं हुननि जॾहिं पंहिंजनि ख़ासि माण्हुनि खे चयो आहे हेतिरियूं ट्रकूं आहिनि असांखे विकिणणियूं, असांजे पर्सनल दोस्तनि उन्हनि खां ट्रकूं जेका फ़र्ज़ु कयो हिकिड़ी ट्रक 30 लख जी आहे त उहा 5 लखनि में हुन विकी आहे। उनखां 5 लखनि मां उन दोस्त वठी वरी उहा विराई आहे। पर हुननि खे हया शर्म कोन्हे आयो त इहो जेको सामान आयो उहो विराइण लाइ आयो, विकिणण लाइ न आयो। ऐं चङा भला जेकॾहिं इहा प्योर हिकिड़ी तहक़ीक़ थिए त चङनि भलनि पढ़ियल लिखियल ऐं वॾनि कुर्सियुनि ते वेठल वॾनि ज़िमेदार माण्हुनि जी खल लही वेंदी। ऐं त बल्कि आलमी इदारे खे कंहिं फोरम तां चवंदुसि त अचो ऐं तहक़ीक़ कयो त जिन जो हक़ आहे उन्हनि ताईं छो न आहे पतो। कंहिं कंहिं विकियो आहे, कंहिं कंहिं हिन जे वहंदड़ गंगा मां हथ धोता आहिनि। जंहिं इहो कयो आहे अलाह ताला उनखे पाण ई पकड़ कंदो। अलाह ताला खे छॾियो, अलाह तव्हां ते छॾे ॾिनो आहे, हाणे तव्हांखे पाण खे करिणो आहे। मौला जो कोल हिकिड़ो गर्दिश में कल्ह 2 ॾींहं अॻु सोशल मीडिया ते हुयो त अमीर माण्हू बि अची करे राशन वठनि था, त पोइ मौला खे चयूं त बाबा हिननि खे तव्हां राशन छो था ॾियो? मौला विराए पियो न, त पोइ हुनखे चयूं त भाई त अमीरनि खे राशन छो था ॾियो? हीअ त मुस्तहिक आहिनि ई कोन, त पाण फरमाए मुस्तहिक न आहिनि, जल्दी थी वेंदा। माना जेके इहो कमु कनि था त हिकिड़े ॾींहुं वरी ईअं बोर मुतासिर हूंदा, इहे पिनंदा रहंदा, इन्हनि जो को चङो कोन थींदो। इहो नेचर रिवेंज पंहिंजो वठंदी, इन ते ट्रस्ट आहे त नेचर पंहिंजो रिवेंज वठंदी। केतिरो बोर्ड में ॿियनि खे बोड़ींदा, पाण बि त कॾहिं बोड़ींदा आहिनि। तव्हां छा चवंदो हिन सॼी सूरत हाल ते त इमदाद जेका मिले थी, घणी इमदाद मिले थी, इन करे त नथा ॿुधूं त माल अचे भले अचे, ग़रीब ॿुधनि अमीर पिया टेकजनि, शक शुबा त वञनि था। ईअं न बिल्कुलु चवंदा हे पनि लुड़नि त असां सुख जो साह वठूं, वरी वॾो ॾोकड़ मिलंदा, डॉलर मिलंदा। 9 तारीख़ ताईं इमदाद अचणी आहे, 9 तारीख़ ताईं सिंध ॿुधंदी, उन खां पोइ वरी बची वेंदी। हा, छाकाणि त 9 तारीख़ ते जेका शइ पहिरियों करणी हुई मंशूर वारी उहा राति थी आहे। सही। हाणे जेको मींहुं वसियो आहे इनखे 15-16 ॾींहं थी विया आहिनि, अञा मथे। बिल्कुलु 2 महीननि खां वठी जेको सिलसिलो हले पियो, उन मां जान छुटी न आहे त मथां वरी कटनि न कट मंशूर हाणे एशिया जी वॾे में वॾी ढंढ आहे। हाणे इहा केतिरी तबाही मचाईंदी, जंहिंखे बोर्ड चऊं, बोर्ड इहा आहे। हाणे इन ते इहा जेका तव्हां ॻाल्हि कई त इमदाद नुक़सान फ़ाइदो माना मुल्क खे ॿोड़े छॾींदा, पोइ हेलीकॉप्टर जे ज़रिए कहिड़े ज़रिए ते फुटेज कढंदा, दुनिया खे ॾेखारींदा, पोइ जेका इमदाद वठंदा। इंटरनेशनल मीडिया रिपोर्ट करे थी न साईं, त पोइ इहे फंड्स वधीक था मिलनि, वधीक था मिलनि। माना चवनि था त तव्हांखे माना इमदाद तौरु ॾियूं था, हूअं त कर्ज़ो वठण जी ज़रूरत पए थी, हाणे त इमदाद आहे, माना फ्री फंड कवरेज ॾिनी बि आहे पाकिस्तान खे। बिल्कुलु उन्हनि जीअं ॾेखारियो आहे न, मूंखे ॾाढो ॾुख थियो, माना असांखे ईअं पेश कयो अथऊं, वाक़ई ॼणो मूंखे लॻे पई त मुंहिंजी सिंध न आहे, माना सफ़ा बुखायल बोखड़ू टाइप जेकी माण्हू उहे माना ईअं माना सचो ॾींदा माण्हू। BBC रिपोर्ट ॾिठी मूंखे ॾुख थियो। भाऊ तव्हां जहिड़ो बेग ते जेके तस्वीरूं आहिनि, हाणे इहे तस्वीरूं पूरी दुनिया में जेकॾहिं वेंदियूं त हाणे उहे त ज़ाहिर आहे इमदाद त ॾींदा न। अहिड़ियूं तस्वीरूं ॾिसो तव्हां, छा आहे, नंढड़ा मासूम ॿार जेके आहिनि उहे पाणी मां था अचनि, बुज़ुर्ग औरतूं थियूं अचनि, पोढ़ा था अचनि, ॿुॾंदा था अचनि, माल मथां थो वञे। हाणे उहा ई ॻाल्हि आहे त ॿाहिरी दुनिया में सॼी इमदाद जेकॾहिं सही यूटिलाइज़ थिए त नओं पाकिस्तान ठही सघे थो, पूरो पाकिस्तान नओं थी वेंदो। हीअ त चलो मंशूर खे कंहिं राति कट लॻो आहे, इन खां पहिरीं भला तव्हां छा कयो मींहं वारनि जे लाइ? कुझु न। सिंध जी आदमशुमारी केतिरी आहे? किरोड़नि में आहे। हाणे किरोड़नि मां कुझु शहर वञी बचा आहिनि, बाक़ी तक़रीबन ॿाराड़ी जेका आहे उहा ॿुॾी वई आहे। अॻे छा थींदो, दरिया चढ़ंदो, कचे में पाणी वेंदो, माण्हू ख़ुशहाल थी वेंदा, कचे वारा ख़ुशहाल थींदा, भई पाणी आयो आहे, हाणे हिते फसल बि थींदा, वणनि ते माखियूं थींदियूं, घणो कुझु थींदो, पखी जेके आहिनि उहे ख़ुशि थींदा। हाणे
थिए छा थो कंहिंजो घर ड्रहे थो उहो हंधु सड़े थो। तव्हां कंहिं वण ते ॾिसो कंहिंजो पखीअ जो आखेरो आहे, तव्हां चढ़ो त पखी बि तव्हांखे ठूंगा हणंदो बिल्कुलु त मुंहिंजो घर आहे इहो। हिते घर ड्रही था वञनि, हिननि खे का परवाह ई न आहे। माण्हू बेयारो मददगार थी वेठा आहिनि। हिकिड़ी माउ आहे, उनखे जेकॾहिं थञु न आहे, उनखे फीडर जे ज़रिए सुको खीर पीआरे थी, हाणे उहो सुको खीर कोन्हे, उहो मासूम छा खाईंदो, छा पीअंदो? कोन्हे त वरी खीर मिले बि महांगो थो। न असां वटि अचो त जेको जॾहिं माण्हू हिकिड़ा जेको आहे सो तकलीफ़ में पत आहिनि त दुकानदारनि पंहिंजी शयुनि जा अघ वधाए छॾिया। जेको 20 जी फारी आहे उहो 40 थी वई आहे। चवण ते अघ वधाए छॾिया आहिनि। इन ॾुखे वक़्त मां माण्हू कमाइनि फ़ाइदो था वठनि। त इहो तकलीफ़ में जेके माण्हू आहिनि उनखे अञा वधीक पंहिंजे मन ते, पंहिंजे झूपे ते माना थेली जेका चाढ़बी आहे, जे कली चऊं शापर, उहा बि जेका 30 रुपया फुट वारी 1000 रुपया थी वई। साईं 200 रुपया वारी 1200 रुपए में मिले। ऐं मच्छरदानी जेके उहे केतिरियूं एक्सपेंसिव थी आहिनि। हुते त ठहियो खीर, हिते कराची में ई खीर इलाही नायाब थी वियो आहे। सुके खीर जी ॻाल्हि थो कयां त कुझु असांजूं ममता जेके आहिनि, ॿार जी माउ, घणनि खे थञ न हूंदी आहे त उहो सुको खीर दॿे जो जेको आहे सो पीआरींदा आहिनि। त ॿार जीअं हाणे जेके कैंपिन में न आहिनि, बंधनि ते वेठा आहिनि, रोडनि ते वेठा आहिनि, हाणे उते सुको खीर बि हुनखे मैसर न आहे, उहो मासूम छा खाईंदो? मानी त कोन खाईंदो आहे उहो खीर पिया का। एॾे कंहिंजी तवजो ई न वई आहे। ऐं उन खां अलावा हिते जेके आहिनि, हाणे तव्हां जीअं ॻाल्हि कई इरफान आलमाणी जी, जस लहे, उहो वॉलंटियर तौर ते असांजा ॿाहिरि हुनजा ॿियो दोस्त टीम अहिड़े तरीक़े सां मौसमियात ते जेके असांजा दोस्त आहिनि उहे उते कमु था कनि, गाज़ी ॻोठ में था कनि, सचल में कमु था कनि। सलाम आहे उन्हनि खे। ॾींहुं राति पंहिंजा कम कारियूं छॾे। हाणे हिकिड़ी ॻाल्हि हिन में आऊं एड कंदुसि त ही आम माण्हू आहिनि, तव्हां असां मां ई आहिनि, उहे जेके कमु कनि पिया। चूंडियल नुमाइंदा किथे आहिनि? ॻोठनि में बि वञो ऐं पंहिंजे ॻोठ जेको ख़ैरपुर में आहे उनजो आउं मिसाल थो ॾियां त उते अकेलो डॉक्टर मुश्ताक ऐं प्रोफेसर नादर कीरियो आम माण्हू आहिनि। उहे के चूंडियल नुमाइंदा कोन्हनि, सियासत सां तालुक कोन्हे को। उहे घर घर वञनि था, उते सामान पहुचाईंदा। चूंडियल नुमाइंदा निंड पिया आहिनि। चूंडियल नुमाइंदा चवंदा निंड पिया आहिनि। ऐं जेकॾहिं कुझु मिले थो त उहो वरी ख़ासि माण्हुनि जे ज़रिए विकियो थो वञे। सामान विकिणण जूं जेके आहिनि उहे रिपोर्टूं अचनि थियूं। सामान पहुतो आहे, उहो विकामियो आहे, उहो लिकायो वियो आहे। ऐं हू आम माण्हू जेके आहिनि उहे तव्हां खां, असां खां, पंहिंजनि दोस्तनि खां, पंहिंजे सर्किल्स खे इन्वॉल्व करे उहे माण्हुनि ताईं पहुचाईंदा। ऐं त इन्हनि दोस्तनि खे चवंदो त ईंदड़ जेको इलेक्शन में तव्हां अचो, समाजी जेको कारकुन आहे उनखे हाणे सियासी कारकुन थियणो पवंदो। सर तव्हांखे छा थो लॻे, ज़िंदगी हाणे सुजाॻी थींदी, माण्हू सुजाॻ थींदा? शुरूआत थी चुकी आहे। असां होपफुल आहियूं, असां कॾहिं बि नाउमीद न आहियूं रहिया। ऐं ही जेको वॾो डिज़ास्टर आहे इन मां हाकारी तब्दीलियूं ईंदियूं। छाकाणि चवंदा आहिनि त सिंध गिदड़नि कान्हे खाधी, त इहो गिदड़नि जेके लामारा ॾिना आहिनि उन्हनि जो वक़्तु पुॼी चुको आहे। ऐं लतीफ़ साईं जे सिट आहे न त वरी वरंदो वाह, वरी वसंदा मींहं, पर रहमत वारा सजण मिलंदा सजणे, नवां थींदा ॾींहं, विछोड़े जा ॾींहं रही रहंदा केतिरा। हाणे मां तव्हांखे हिकिड़ी मिसाल ॾियां, शाहनवाज़ शहर गर्ल्स कॉलेज आहे, उतां जी प्रिंसिपल आहे। तव्हां बिलीव कयो उन्हनि नंढड़नि ॿारनि खे ॾींहं जो पढ़ाए थी। साईं मुजाहिद शाह पंहिंजी टीम वठी आयो, ॿारनि जा वार कटराए, न कटराए, बाबू बणाए। माना उतां जो वीचारा आया त वार वॾा थी विया, न वॾा थी विया। माना सफ़ाई बि जेका निफ्स ईमान त बीमार। हुन प्रिंसिपल पंहिंजे घरों सभु कुझु करे, किताब, कापियूं, पेंसिलियूं, रबड़, हे डीसी साहब तरफां वरी वेझण जो बंदोबस्त कयो। राजा तारिक चांडियो साहब, मां उनखे सलाम पेश कयां थो। 4 डिलीवरियूं पंहिंजे ख़र्च ते हुन करायूं आहिनि। वाह वाह, सही। ऐं उन खां अलावा उते जेको बि कंहिं शइ जी ज़रूरत पए थी, टब, बाल्टियूं, साबुण, टुवाल, सर्फ, लटा कपिड़ा त धोइणा था पवनि, त उहो पाण अचे थो ऐं ॾेई थो वञे पंहिंजी निगरानी में। इहो हिकिड़ो शख़्स मां पंहिंजो जेको मूं ॾिठो, हाणे जेको मूं न ॾिठो आहे त उहा लॿाड़ मां न हणंदुसि। अखियूं जेके ॾिसनि थियूं, हिते वेठा आहियूं किरोड़े माण्हू असांखे ॾिसनि था। मां हरूभर जो वधाए ॻाल्हि पेश कयां, हुन खे सलाम आहे। ऐं तमामु वधीक बाक़ी हे मलीर वारो जेको आहे, मलीर साइड कुल पीरांदा ख़ैर कुझु बि न। हथों रज़ाकाबाद में जेके वेठा हुआ उन्हनि खे बि तड़े कढियऊं ॿार, लावारिसनि वांगुरु। हिकिड़ी राति रहे, 2 रातियूं रहे, उन्हनि खे कढी छॾियऊं। हाणे उहे मुख़्तलिफ़ कैंपनि ते वञनि था, अॻे ई उते माण्हू एक्स्ट्रा आहिनि, उनखे कीअं रखनि। पोइ इहो ई पंहिंजो चांडियो साहब ऐं
ॿियो हिकिड़ो असांजो दोस्त आहे उहे मिली करे लीमो गबोल ॻोठ जे पासे ॾे ऐं एजिसन जे साम्हूं एरो क्लब उन परे पासे ॾे हिकिड़ो स्कूल आहे उन पासे ॾे वरी उन्हनि खे रायो शाबाश आहे, जसुलहन जसलहन न त अॼु जे दौर में केरु थो करे। सही था ॻाल्हियूं। ऐं हे असांजा दोस्त हिकिड़ी न्याणी जी मां ॾिठमि मूंखे चयो तूं बि अचु असांजी ख़ुशी में शामिल थी पर मूं चयो मां हिकिड़े चैनल ते या इंटरव्यू तो कल हुनजी छठी हुई मुंहिंजे छठी हुई खड़ी उन्हनि जी ख़ुशी में शामिल थिया त इहा ॾिसो न कंहिंजी ख़ुशी में शामिल थियणु हाणे मां वेंदो आहियां त मूंखे उहा ई तव्हां वारी ॻाल्हि ॾाढी मां ॾुखी लॻंदी आहे त परदेदार आहिनि मां परे वञी बेंच ते दोस्तनि सां गॾु वेठो हूंदो आहे जेके वॉलंटियर आहिनि जेके संभालियूं वेठा आहिनि पोइ उतां उन्हनि जो मर्द या ॿार ईंदा आहिनि सदोरे खे मोकिलियो मुंहिंजो हाणे मां कीअं वञा बुज़ुर्ग औरतूं बि आहिनि जवान नियाणियूं बि आहिनि घणो कुझु आहे पोइ वरी कचहरी कंटिन्यू मूं चाहियो पिए त कंटिन्यू रखनि पर चवंदा ब्रेक वठंदा जी साईं। ससु ही सड़ी सूरन जी अॻे ॾाढी हुई त ॾुखी हिकु ॾेर ॾेई सॼो झराॾो त पुनल प्यास बुकी पर रंध ॾिसी राड़ियूं करे ससु ही की न थकी ओ वञे तेज़ो तेज़ तिखी ॾिस चीज़ कीअं चरी दिया वो सर त्यूं सारी रात मारुनी आया हरुनी आया चोरी चुनी आया
हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था, मोटी अचूं था जल्दी में। असां सां गॾु रहिजो। सिंध पई थी सॾे। केर मूंखे अॾे सिंध पई थी सॾे। सलाम सिंध तव्हां ॾिसंदा आहियो हिन भेरे सिंध पई थी सॾे, हुनखे नओं टाइटल ॾेई करे तव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम असां नशर कयूं था। उमेदु आहे तव्हांखे असां जूं ॻाल्हियूं कुझु न कुझु तव्हांखे सम्झ ऐं साञा ॾींदियूं, ऐं तव्हां जेको असां सां ॻाल्हायो था उन मां बि असीं सम्झूं था, असांखे उन मां बि शऊर मिले थो त असांखे छा करणु घुरिजे। हाणे ईंदड़ हिकमत मिली छा करणु घुरिजे, ॿोॾि त अची वई, बरसाति अची वई, इन हवाले सां असांखे सोचणो आहे, इन हवाले सां असांखे लोचणो आहे। जेकॾहिं असां अञा बि न सोचींदासीं, अञा बि ईअं सुस्ती जो मुज़ाहिरो कंदासीं, पंहिंजे लेखे चवंदासीं, कॾहिं कॾहिं माण्हू असां वटि अहिड़ा बि हूंदा आहिनि चवंदा आहिनि बाबा रब पियो थो हलाए, भला हलंदी खे हलणु ॾियो। कुझु प्लानिंग्स पवंदियूं आहिनि, कुझु तव्हांखे सोचणो ऐं कुझु पंहिंजो जेको आहे गोल्स जेके आहिनि उहे ठाहिणा पवंदा, उहे तव्हांखे अचीव करणा पवंदा, न त पोइ तव्हांजी ज़िंदगी ॾाढी ॾुखी गुज़रंदी। बिल्कुलु सही था चओ, मां निकिरण जे लाइ पाण खे पतोड़णो पवंदो। सही था चओ, बिल्कुलु सिंध पई थी सॾे। स्पेशल ट्रांसमिशन आहे पूरे वीक जी। ऐं जेकॾहिं आउं ॻाल्हि करियां वॾनि खां ॿुधी आहे त 40s में हिकिड़ी ॿोॾि आई हुई, उहे असांजे पड़ॾाॾनि ॾिठी, उन खां पोइ वरी आई उहे असांजे ॾाॾनि ॾिठी, उन खां पोइ वरी 10 में आई उहे असांजे वॾनि ॾिठी, अबा बाबा, ऐं हाणे असां ॾिठी। हाणे असां नथा चाहियूं त असांजा ॿार ॾिसनि, जेका नई जनरेशन अचे उहा वरी इहा ॿोॾि ॾिसे, उहे शयूं थियनि। त बराए महिरबानी वोट जो जेको इस्तेमालु आहे उहो तव्हांखे सही करिणो आहे, तव्हांखे सोची सम्झी करिणो आहे। ही सूरत हाल असांखे जेके अपकमिंग 10 years आहिनि उनमें असांखे न आहे। ॿी हिकिड़ी गुज़ारिश कंदासीं, यको ॾिठो पए सोशल मीडिया ते बि सीनरी इहो आहे त जॾहिं चूंडियल नुमाइंदा अचनि था त ही वरी अञा ताईं शादमाना दुल गुलनि जा हार अजरक साईं आया आहिनि। साईं महिरबानी करे उन्हनि खां बसि पुछा कयो साईं छो आया आहियो, हिन वक़्तु हुननि जी ख़ुशामद करण जी ज़रूरत आहे। जेकॾहिं तव्हां पाण जेकॾहिं थोरो स्टैंड वठंदव, थोरो हुननि सां ॻाल्हाईंदव। कल्ह हिकिड़ो फोटो वायरल थियो आहे, हिकिड़ो कुराड़ो कंहिं वॾेरे साम्हूं ईअं आंगुर खयों बीठो आहे। हालांकि थियो बि आहे, ईअं काफ़ी नुमाइंदा विया आहिनि, उनमें छो थियो त बि आहे। तब्दीली अची वई आहे ऐं इहो आगाज़ थी चुको आहे, माना ही माना वधी चुको आहे, तबल वधी चुको आहे। सो हाणे चूंडियल नुमाइंदा ॿीहर ईंदा त पोइ कुझु न कुझु करे पोइ ई ईंदा, न त न अची सघंदा। जी बिल्कुलु। ऐं एक्स प्राइम मिनिस्टर जॾहिं सखर विया हुआ त उनखां बि त सवाल थियो, ऐं सुठी ॻाल्हि आहे। पाण घणी कचहरी न कयूं, मौज़ महिमान जी बिल्कुलु, मौज़ महिमान असांजी कचहरी बि खुटणी कोन्हे। कोई हिसाब तव्हां कुझु चवणु पिया चाहियो? हा, उहो त पोइ मूंखे चइबो तव्हांखे वरी कहिड़ो पढ़ंदो, तव्हांखे असां ॾिसंदा था अचूं। असां नंढा हुआसीं त जवान थी विया, जेके जवान आहिनि पोड़ा थी वञनि, तव्हां ओड़ा जो ओड़ा आहियो, तव्हां हलो। भला हाणे इहो राज़ ॿुधाईंदा, ओड़ा जो ओड़ा राज़ छा आहे? राज़ इहो आहे त सभ खां वॾी ॻाल्हि हथ जोड़ी, वक़्त ते मानी, ख़ुशि रहो, कंहिंजी नाराज़गी न खणो। टेंशन जेको आहे इंसान खे ख़तमु कंदो आहे, डिप्रेशन ख़तमु कंदो आहे, कावड़ हराम आहे। इन्हीअ करे ख़ुशि रहो त बसि तव्हां ख़ुशि। इहा सची ॻाल्हि आहे जो टीवी ते मां ॿुधायां थो त मुंहिंजे अबे बि असर साहिब ईअं ॾिठो आहे, मां बि ईअं थो ॾिसां। मां जॾहिं उन्हनि जे वयसि मथे ते यकीन 250 खां मथे औरतूं जंहिंमें नौजवान असांजूं भेनरियूं हुयूं, मासूम ॿार हुआ, बुज़ुर्ग औरतूं हुयूं, मर्द हुआ, त उन्हनि जे विच में जॾहिं मां आयुमि त ॻाल्हाइण में मूंखे अखियुनि में ॻोढ़ा अची विया त एॾो प्यारु हिननि जो त असां सोचे बि नथा सघूं। हे त जॾहिं उन्हनि जे विच में वियासीं, हिकु त उहो मुसीबत में ॾुख में पंहिंजा घर तड़ छॾे, पंहिंजो माॻ केरु छॾींदो आहे छा? जेको उहो मिसाल ॾिनो पखी जो, तव्हां हुनजे आखेरे ते वञो त उहो बि ठुंगाणी तव्हांखे ठोड़ाईंदो। त उते विच में बीठो उन्हनि ॻाल्हियूं पंहिंजूं ॿुधायूं। बहरहाल हिकिड़ी उन में मूंखे माना लॻे पई पैसे वारी ही, माना ज़मींदारियाणी लॻे पई, उन सां ॿार बि हुजनि, न्याणियूं बि हुजनि। त हुन चयो त अदा असद, असांजी हीअ जे न्याणियूं जेके आहिनि न, हिननि कॾहिं चावट घर खां ॿाहिरि न कढी आहे, असां परदेदार आहियूं, अॼु हिते बेपर्दा थी वेठा आहियूं। अलाह जे आसरे, तव्हांजे आसरे ही जेके आहिनि मानी मिले थी, ऐं हे जेके आहिनि हे मुंहिंजे ॻोठ जूं आहिनि, असां उतां गॾु निकिता आहियूं हिननि जे सहारे ते। बाक़ी असांखे कंहिं शइ जी ज़रूरत न आहे। ॾुख हिन ॻाल्हि जो आहे त असां अहिड़ा हुयासीं कोन, अहिड़ी का ॻाल्हि कोन कईसीं जो एॾो अज़ाब असांजे मथां नाज़िल थियो आहे। असां ॾियण वारनि मां हुआसीं, मां ॾींदी हुअसि, हे जेके आहिनि मुंहिंजे घरों पलबा, हे मुंहिंजे घर में कमु कंदियूं आहिनि। अॼु मां पाण जेकी आहियां, मुंहिंजा हथ हीअं आहिनि,
मां हथ हीअं ॾींदी हुअसि। छो त हींअर जेको आसूदा माण्हू उन्हनि जो बि इहो ई चवणु आहे त असांजा फसल तबाह थी विया आहिनि, पाणी बीठल आहे, वणनि जो फसल थियो, सारियुनि जो न फसल हुन थियो, वरी वॾी बेजारो ॻाल्हि इहा उहो कई, पाण तबाह थी वॾी विया। ॻाल्हि इहा कई जेका मां सिंध जी अज़ीम औरत खे सलाम थो कयां, चई मां हिननि खे नथी छॾे सघां, छो त अॻिते बि मूंखे हिननि सां गॾु रहणो आहे, मुंहिंजे ॻोठ जूं मां हिननि खे जेकॾहिं छॾे वञी ॿिए हंधि हली वञा माइटनि ॾे त हिननि जो केरु आहे? उहा बहादुर औरत। मूं चयोमांसि मां तुंहिंजो भाउ रोई पियसि मां, तव्हांजूं अखियूं भरिजी आयूं न उन टाइम में एॾो मां रुनो आहे मूंखे ख़बर आहे, तव्हां ई हुजो आहे तव्हां बि रोई पियो आहे, चारो तरफ़ 200-250 मायूं बुज़ुर्ग नौजवान हे हो, मुंहिंजो कंधु हेठि हुजे, जेकॾहिं उहे सोशल मीडिया ते तस्वीरूं हूंदियूं मां हीअं बीठो आहियां, मुंहिंजा हथ ॾकनि पिया, चप ॾकनि पिया, ॻाल्हाइण जहिड़ो मां न थी सघियुसि। माण्हू सॼो त माना उहे जेके सफ़ेद पोश जेके ॾियण वारा हथ अॼु पाण वठण ते मजबूर, छलन मोहताजी थिए, छलन मोहताजी थिए। ॿिया उहे जेके घरनि में विया आहिनि उन्हनि जी त असांखे ख़बर ई कोन्हे कीअं थो गुज़र सफ़र थिए उन्हनि जो, सिर्फ़ु फ़ोन थी अचे या उहो पाण हमरा अचे थो दादा मुंहिंजे घर में कोन्हे, पोइ कहिड़े बि तरीक़े सां तव्हांजी मार्फत अदे जी मार्फत वञी उन्हनि जे घरनि ताईं पहुचे थो। पर अदे जेका ॻाल्हि वॾी कई त ट्रकियूं विकामजनि थियूं, हेफ़ आहे उन्हनि माण्हुनि ते, हेफ़ आहे, लानत आहे, लानत 100 दफ़ा उन्हनि जे मथां। छा हिकमत मिली हाणे मतलब छा थियणु खपे, जेको थियणो हो सो थी वियो, जेको सबक़ मिलियो आहे, जेको बिल्कुलु तारीख़ शायदि आहे त क़ौमूं ईअं ई ज़वाल में वञी वरी उथियूं आहिनि। बिल्कुलु ॾुख ऐं दर्द ॿिनि तरहनि जा असर छॾींदो आहे कंहिं बि सोसाइटी ते। हिकिड़ो ॾुख जेको रोज़ राड़े में तब्दील थींदो आहे ऐं उन में वञी करे माण्हू पोइ उन रोज़ राड़े मां नाहे निकिरी सघंदो, ऐं ॿियो ॾुख हूंदो आहे जंहिंखे माण्हू ताक़त में तब्दील कंदो आहे। लतीफ़ साईं जेको असांखे दर्स ॾिनो आहे न, त उहो ॾुख खे ताक़त में तब्दील करणो आहे, उहो दर्द खे रहनुमा बणाइणो आहे। ॾेखारियुसि ॾुखनि गूंदर गस पिरीअ जो, सुहा ई सुरनि की हेकांदी हो तसीं। त दर्द ऐं ॾुख जेको अॼु असांखे आहे उहो असांजो रहनुमा बणिजे थो ऐं असांखे नए गस ॾांहुं वठी थो वञे। असांखे सखर से ई ॾींहं जे मूं घारिया बंदि में, उहे ॾींहं भला जेके मूं कैद में गुज़ारिया, कैद वारा ॾींहं भला कीअं आहिनि, उन वक़्तु मूंखे पंहिंजी ताक़त जी ख़बर पई त मूं में ताक़त केतिरी आहे ऐं छा करे सघां थो। ख़ुदि खे एक्सप्लोर करण जो ई वक़्तु आहे। बिल्कुलु ॿिन्ही जी ख़बर पवंदी ऐं असांखे निकिरी ऐं हिकिड़े नए गस ते हलणो आहे ऐं नई सिंध अॾणी आहे। गवर्नमेंट खे छा करणु खपे? बहितरीनु। मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां, मूंखे हिकु न पर ॿ मुंहिंजियूं ऑपरेशनूं दिलि जूं थियल आहिनि। डॉक्टर मूंखे मना कंदा आहिनि त अहिड़े माहौल में न वेंदो कर, छो त का घड़ी कहिड़ी ॾुख खे ॾिसी करे, पर जॾहिं उन्हनि जा ॾुख ॾिसां थो त कुदरती तौर ते अलाह जे तरफ़ां मूं में एॾी कुवत अची थी वञे, चवां त मरणो त उहो ई आहे। ज़िंदगी मां हेतिरी गुज़ारे चुको आहियां, हाणे छा बचियो आहे? त हाणे जेतिरो अलाह ताला मूंखे सघ ॾिए थो मां हिननि जे लाइ वक़ुफ़ आहे। मुंहिंजी घरवारी मूंखे चवंदी आहे त हिनखे मुसीबत जी घड़ी में न छॾ, वञ। सुबुह सां मूंखे पाण चवंदी आहे त अलाए चांहि पीती हुजनि, नाश्तो कयो हुजनि, न कयो हुजनि, तोखे पहुचणो आहे। मूं चयो कॾहिं कॾहिं तव्हांजे पोयों केरु आहे, मूंखे जो कुझु हुते थी वञे, अहिड़ो ॾुख ॾिसां थो, रोअण ॾिसां थो, सभु कुझु ॾिसां थो, अलाह जो वेठो आहे, तोखे कुझु न थींदो। त जेकॾहिं मुंहिंजी घरवारी मुंहिंजी हिमत वारी न हुजे हा न, त यकीन कयो ॿी औरत हुजे हा त रोके विहारे छॾे हा त वेह, पर उहे त चए इहे असांजा पंहिंजा आहिनि। उहे ख़ुशि नसीब माण्हुनि जिन खे सुठियूं घरवारियूं मिलियूं आहिनि, हिमत वारियूं मिलियूं आहिनि। मां उन खे बि हिते ख़राज तहसीन पेश कयां थो। सिर्फ़ु असद कुरैशी अकेलो कोन थो वञे, उन जे पुठियों बि ॿियो हथ आहे। त हिते जेके बि असांजे 16-17 कैंपियूं आहिनि त इहे चलो ठीकु आहे। हाणे अॻिते जी जेका प्लानिंग आहे, जीअं हाणे मंशर वारो चकर थियो आहे, त उनजो मूंखे ॾिसी करे एॾो ख़ौफ़ थो थिए त हिकिड़ा अञा ही पूरा कोन थिया आहिनि। हाणे इन्हनि जो सभिनि जो लाड़ो कराची हूंदो, छो त ही मिट जेका हुनजा माइट अॻ में अची विया, त उन्हनि पंहिंजो इहो ॿुधाईंदो बि असां कैंपियुनि में ऐं 3 वक़्त मानी बि मिले थी। विच में वरी कुझु अहिड़ा चांहि जा मवाली बि बुज़ुर्ग हुया या औरतूं हुयूं, त असां 3 वक़्त 4 वक़्त चांहि पीअंदा आहियूं। त राजा तारिक चांडी साहिब खे शाबाश, त उन सिलेंडर बि
ऐं चूल्हा बि घुराए चङो ॾिनासीं। जो ॾिना न त स्कूल जो बेंचूं भञी विया ॿारनि। हा वो स्कूल हिकु शेल्टर ॾिनो आहे असां ग़रीब असां वटि इहा बि ॻाल्हि आहे न, त असां उन ई शइ खे नुक़सान था पहुचायूं जिते रहूं था पिया। रहूं था, इहा ॻाल्हि आहे। पोइ हुन वीचारे खे शाबत आहे सही, हा, सही त हुन गैस जा सिलेंडर चूल्हा आणवनि खे ॾिनई, सुको खीर नीटो ॿारनि जे लाइ और एवरीडे हिननि जे लाइ, ऐं उन खां पोइ चांहि जूं पतियूं खंडु बाबा तव्हां ठीकु 3 टाइम या 4 टाइम चांहि पियो त ॿियनि शयुनि खे त न हलो, हे गैस जा चूल्हा अथव। जिलानी साहब आखिर में कोई मैसेज देना चाहेंगे आप? क्या कहना चाहेंगे? मैं तो मैसेज सिर्फ यही सिंध की आवाम को देना चाहूँगा कि जिस तरह से आप कह रहे हैं कि इस दफ़ा अपने वोट का सही इस्तेमाल करें, अपने इंतखाब ऐसा करें कि जो आपकी दुख में दर्द में जो आपके साथ खड़ा हुआ है उसको चुनें, और जो अभी आपके साथ नहीं हैं उनको आप इस तरह से ऐवानों तक नहीं पहुँचाए। और जैसे आपने कहा था कि जो कुछ लोग ये सोच रहे हैं कि जी हम वोट ही नहीं देंगे, तो वोट देने से अल्टीमेट फ़ायदा दूसरे को होगा, उसी को फ़ायदा होगा जो अभी आपके साथ नहीं है। Exactly, इसलिए नुमाइंदा थोरो ख़बर आहे जी हिस जी बैन मां सीएम सन साहब जी प्रेस कॉन्फ्रेंस जी उनखे पाण उल्को यार असां वञूं था असांखे लफ़्ज़ इस्तेमाल कयो पाका पाण चई बेस्तो त न कयो न असांखे, इहा ॻाल्हि माण्हू बि सच ड्री आहिनि ख़बर आहे जी न त कम न कयो, कम कयो बेस्तो छो कंदा, तव्हांखे इज़त ॾींदा। विच में जीअं बयानु ॾिनो आहे काठियूं आलियूं थी वियूं न, इन करे यार इहे बयानु ॾिबो आहे, तव्हां सीएम हो तव्हांखे अहिड़ा बयान त बयान अहिड़ा था ॾियनि। हाणे मनूर साहब चयो आहे ॿेड़ी ते वेही करे चयो अथई त ही वीनस थी वियो आहे, सिंध पूरो वीनस थी वियो आहे, सिंध पूरो मूंखे ॾेकुओ थी ॾे, हा मज़ो थो अचे। पेट भरियल आहे त सिंध वीनस लॻंदी, पर पेट खाली हुजे त पोइ पुछो न त छा आहे मैसेज तव्हांजो साईं छा हूंदो आहे? पंहिंजनि जे कम अचो जेतिरो थी सघे, ज़िंदगी ॾाढी थोरी आहे। मुख़्तसिर आहे बिल्कुलु। पंहिंजे कम अचो, मुख़्तसिर ज़िंदगी, मुख़्तसिर मैसेज। साईं तव्हां छा चवंदव? मां इहो ई चवां थो, सिंध सॾे पई उन्हनि माण्हुनि खे सॾे पई जेके सरहंदी वारा आहिनि, हिननि असांजे मारूड़नि जी मदद कनि। सही सही। ऐं मां नालो विसरी वियो, इरफान आलमाणी, इहो मुंहिंजो मोहसिन बि आहे, मुंहिंजो अॻुवाण बि आहे, मां वॉलंटियर तौर ते हुन सां कमु कयां थो। इहो जेकॾहिं मूंखे छिके इन खां पहिरीं 4-5 ॾींहं पहिरीं शहरगोठ में मंशियात जे ख़िलाफ़ हिकिड़ो नंढिड़ो जलसो थियो, उन खां पोइ ही बोर्ड वारो थियो, त इन नेकी जे कम में इरफान आलमाणी मूंखे शुरूआत में लाथो, मां उनखे बि सलाह में ख़राज अञा अॻियां आहिनि खुले जॻह में कापड़ी जी चवंदा आहिनि। सो वॾी महिरबानी असर साहब, तव्हां क़ीमती टाइम ॾिनो। जिलानी साहब बहुत शुक्रिया, डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं कचहरियूं अञा क़ाइमु रहंदियूं इंशाअल्लाह, हयाती बख़ैर ॿिए भेरे वरी प्रोग्राम में साथ हूंदो। आख़िर में उस्ताद बादल राई साहब खे गुज़ारिश कयूं था त को असांखे कलाम ॿुधायो मौक़े जी मुनासिबत सां बिल्कुलु। ऐं वॾी महिरबानी बुरोई साहब असांजो रागी ॾाढो सुठो निभायो, उनजी वॾी महिरबानी ऐं ख़ासि महिरबानी तव्हांजी बि जिन जेको असांजो प्रोग्राम ॾिठो पए। सो मोकिलायूं पिया छा? जी बिल्कुलु, मोकिलाइण जो टाइम अची वियो आहे। सुभाणे वरी मुलाक़ात कंदासीं। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। असां पारां अल्लाह बाही जी लतीफ़ जी। हिक बैलगाड़ी हो सामान छिनल, हिक बैलगाड़ी सामान छिनल, वेठल जंहिंमें ॿार ॾिठम, पेर उघाड़ा फाटल चोला, सांगी तंहिंमें सवार ॾिठम। हिकिड़ो मैसेज आहे, आसमान खे ॿुधाए थो, आसमान वारे खे ॿुधाए थो, ओ उभ तुंहिंजे ओले में, ओ उभ तुंहिंजे ओले में, मुंहिंजो मीत सुतो पियो आहे, मुंहिंजो मीत सुतो पियो आहे, ओ उभ तुंहिंजे ओले में, मुंहिंजो मीत सुतो पियो आहे। उन बि लहंदी, इरशाद साहब, उन बि लहंदी, बुख बि लहंदी, उन बि लहंदी,
हिकिड़े लोले में छा बसि हिकिड़े लोले में फाटल फाटल चोले में मुंहिंजो मीत सुतो पियो आहे ओ उभ तुंहिंजे ओले में फाटल फाटल चोले में मुंहिंजो मीत सुतो पियो आहे। ओछण नाहे अदब नाहे जेके बेसहारा उन्हनि जे बारे में ही शाइर चवे थो। शाइर त दुनिया में 20 साल अॻे गुज़ारे वियो आहे पर पेशन कोई करे वियो आहे। ओछण नाहे अदब नाहे ओछण नाहे अदब नाहे फाटल फाटल चोले में फाटल फाटल चोले में मुंहिंजो मीत सुतो पियो आहे ओ उभ तुंहिंजे ओले में मुंहिंजो मीत सुतो पियो आहे। हुजैड़ी हिकिड़ो दुनिया हैफ हुजैड़ी हिकिड़ो दुनिया हैफ हुजैड़ी हिकिड़ो दुनिया घर न तुंहिंजे गोले में घर न तुंहिंजे गोले फाटल फाटल चोले में मुंहिंजो मीत सुतो पियो आहे मुंहिंजो मीत सुतो पियो आहे मुंहिंजो मीत सुतो पियो आहे। मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।